शक्कर बावरा थोरड़ो जे पवी हाँ त छा पे थिए। वाह साईं वाह। अस्सलाम वालेकुम जी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत हमेशह अव्हां सां गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक ई कोशिशि हूंदी आहे त अव्हां सां मोहबत भरी कचहरी कजे, प्यार भरी कचहरी कजे, ख़ुशियुनि भरी कचहरी कजे। सो इन ते मां हमेशह चवंदो आहियां त छा कजे, छा कजे, छा कजे। कुझु कोन कंदासीं, मोहबतूं विराईंदासीं, प्यार विराईंदासीं। अॼु बि खोड़ सारा गीत, खोड़ सारियूं ॻाल्हियूं, खोड़ सारियूं कचहरियूं तव्हां सां करणियूं आहिनि। पर हमेशह वांगुरु हिन प्रोग्राम जो जेको आगाज़ थींदो आहे उहो कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। त अॼु बि ख़ूबसूरत कलाम सां आगाज़ था कयूं। हिन कलाम खां पोइ मां ऐं अव्हां गॾु हूंदो। सो मूं सां गॾु रहिजो।
वेलकम जी, ख़ुशि आमदीद, भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजी महफ़िल में भलीकार ऐं मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में अवां गॾु गॾु हूंदा आहियो मूंसां राति जा ही 2 कलाक। कोशिशि हूंदी आहे त हिन मोहबतुनि वरी कचहरीअ में ॻाल्हियुनि में कुझु सिखूं। सो पाण कुझु सिखंदा आहियूं ऐं अवां जी लाइव कॉल्स खां गॾु गॾु मां चवंदो आहियां त पाण कुझु सम्झंदा बि आहियूं। त ॻाल्हियूं हिक ॿिए जूं जेसि असांखे सम्झ में नथियूं अचनि तेसि ताईं पाण खे कुझु चवंदा आहिनि न त वाक़ई सम्झ में न ईंदो आहे जेसि ताईं असां ॿिए कंहिंखे सम्झंदा न आहियूं। सो असांखे ॿियनि खे ॿुधणु घुरिजे। असांखे ॿियनि सां कचहरी जॾहिं कयूं था त कुझु पंहिंजी ॿुधाईंदा आहियूं, पर पंहिंजी ॿियनि जी ॿुधंदा घटि आहियूं माण्हू। त माण्हू खे ॿुधणु खपे ऐं चवंदा आहिनि न त लिसनिंग इज़ बिग पावर। ऐं ॿुधण खां अलावा को माना एॾी वॾी ताक़त आहे ॿुधण जी, हिकिड़ी जेका चवंदा आहिनि ॿुधण जी शक्ति हुजणु खपे माण्हू में। ॿुधंदा कयो, हर माण्हू खे ॿुधंदा कयो ऐं भले पोइ हलाईंदा पंहिंजी कयो, पर ॿुधंदा हर माण्हूअ खे कयो। सो 02135 अॻियां नंबर टेलीफोन स्क्रीन ते मौजूदु आहे। चेंज आहे नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे, तव्हां कॉल करे सघो था ऐं मैसेज मां करे सघो था। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। सो कचहरियूं कंदासीं, ॻाल्हियूं कंदासीं। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। हलो अस्सलाम वालेकुम। सलाम मेहराब जुड़े जो। मेहराब साईं, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? तबियत ठीकु आहे? गर्मी आहे न? गर्मी यार ॾाढी आहे। कराची त मींहुं बि नथो वसे। मींहुं इलाही वठो, एॾो वठो आहे छा कोन वठो आहे? एॾे ई वठो आहे, हिते वसे ई कोन थो। हिते त असां ॾिसी लगान फिल्म में जीअं ॾिसंदा आहिनि आमिर खान वारा, त आयो आयो झुड़ अचे थो वरी हलियो थो वरी। नाग में वठो कराची में? न एतिरो कोन्हे, आई कोन्हे, का शइ ई न आहे। बूंदाबांदी पई? हा बसि बूंदाबांदी पई। पंजाब ॾे ॾाढो पियो आहे। हा ॿियो छा हाल आहे तव्हांजो? सांगड़ जो छा हाल आहे? ॿियो ख़ैरु आहे? सफ़ा सेठ। तेल बेल वधाए छॾिया अथव पेट्रोल? गवर्नमेंट हाणे छा कयो न। पेट्रोल वधे त पोइ तव्हांखे फ़ाइदो पवे पेट्रोल पंप जे मालिकनि खे? हा फ़ाइदो पवंदो। फ़ाइदो ऐं घटिजे त नुक़सानु? हा घटिजे त नुक़सानु। चलो चलो, दुआउनि में यादि रखिजो। ख़ुशि हुजो, ख़ुशि हुजो। महिरबानी महिरबानी महिरबानी। महिराब जुड़े जो साहिबु असां सां गॾु गॾो ऐं सांगड़ वारे इलाइक़े सां तालुक़ु रखसि साईं जो ऐं खोड़ सारियूं कचहरियूं कंदो आहे, ॻाल्हियूं कंदो आहे। ख़ासि करे पेट्रोल जे अघनि जूं ॻाल्हियूं कंदो आहे। त पेट्रोल जो पंप जो मालिक आहे न, पेट्रोल वधंदो आहे त ॿुधाईंदो आहे, घटंदो आहे त ॿुधाईंदो न आहे। सो ख़ैरु महिरबानियूं महिराब साईं, अवां शो में आयो। कॾहिं कॾहिं अची गानो बि ॿुधाए छॾींदा कयो, को गीत ॿुधाईंदा कयो। यार अॼु मां तो गानो थो ॿुधायां, गुनगुनाए थो ॿुधायां। लाज़मी आहे, ज़रूरी आहे। मां चयो न सर, त ॿुधणु लाज़मी आहे, हर माण्हू खे ॿुधणु घुरिजे। त तव्हांखे बि कॾहिं न कॾहिं असां ॿुधंदासीं। सो लाइव रेगुलर कॉलर त असांजा हूंदा ई हूंदा आहिनि, पर जेके नवां कॉलर ईंदा आहिनि, जेके न कॉल कंदा आहिनि, न मैसेज कंदा आहिनि, जस्ट वेही कॉल कंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि प्रोग्राम खे, इंजॉय कंदा आहिनि, त उहो उन्हनि जो वरी हिकिड़ो अलॻि चवंदा आहिनि त रुझान हूंदो आहे असांजे शो में। न कॉल न मैसेज, बसि प्रोग्राम खे वेही इंजॉय कंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। क्या हाल है भाई? सभु ख़ैर ज़ाहिद भाई, तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह, तबीयत सही आहे? ठीक लॻा पिया हो? मां बिल्कुलु ठीकु ठाक। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? मौसम तो पर हले तो, पर बारिश कोन थी थिए। बरसाति कोन थी पए, मींहुं कोन थो वसे अदा। बिल्कुलु ख़बर न आहे, ॿियनि पए थो, हिते नथो पए। हा हिते कराची में नथो पए। ॿियो ॿुधायो, सभु छोकिरी सही आहे तव्हांजी? हाणे नंढड़ी बहितर आहे, हाणे बहितर आहे, अलाह जो करम आहे। हा शुक्र आहे अलाह जो। चलो महिरबानी। पिया न? सभु ख़ैरु सभु ख़ैरु। ॿुधायो अॼु छा था ॿुधायो? हा, आने वाली खुशियों का एहसास तो है, हर इंसान के पास यही एक राज तो है, हर इंसान के पास यही एक राज तो है। एहसास तो है, हर इंसान के पास यही एक राज तो है। आज अगर कांटे भरे जिंदगी के रास्ते, कल यहाँ गुलशन खिलेंगे आदमी के वास्ते। आज अगर कांटे भरे जिंदगी के रास्ते, कल यहाँ गुलशन खिलेंगे आदमी के वास्ते। मुरझाए फूलों में भी एक बात तो है, हर इंसान के पास
एक राज तो है आहा। आने वाली खुशियों का एहसास तो है हर इंसान के पास एक राज तो है वाह। हर इंसान के पास यही एक एक राज राज तो तो है। है। वाह ज़ाहिद या भाई, साईं। इहो ई त मां चवंदो आहियां त ख़ुशियूं विरायो, इहो ई राज़ आहे हर माण्हू वटि। हा न। वाह वाह वाह, महिरबानी। थैंक यू थैंक ज़ाहिद भाई असां सां गॾु फ्राम कराची भाई, तमामु प्यारो असांजो कॉलर आहे, रेगुलर कॉलर आहे, कॉल कंदो आहे, सुठो सुठो गीत ॿुधाईंदो आहे पाकिस्तानी, ऐं मज़ो अची वेंदो आहे। ऐं एवरग्रीन गीत, माना जेके उहे गीत जेके असांजा वॾड़ा ॿुधंदा हुया या असां नंढड़ा हूंदा हुआसीं त ॿुधंदा हुआसीं। हा, छा कजे छा कजे छा कजे, किथे ढोर सुञा किथे चोर सुञा, किथे किथे असां ज़िंदगीअ में खोड़ सारियूं अहिड़ियूं ग़लतियूं करे वेंदा आहियूं जिन ग़लतियुनि जी असांखे ख़बर न पवंदी आहे, पर किथे किथे असां खां ग़लती थींदी बि न आहे, पर उते असांखे ग़लति कयो वेंदो आहे। त ज़िंदगीअ में हर शइ खे एक्सेप्ट करणु खपे। जेकॾहिं तव्हां किथे ग़लती कई आहे त उन ग़लती खे मञंदा कयो, जिथे तव्हां सुठो कयो था, सुठाई कयो था, उहा सुठाई बि तव्हां मञंदा कयो, पर केरु ग़लति आहे त उनखे डायरेक्ट ग़लति न चवंदा कयो। छो त हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो पंहिंजी पंहिंजी तबियत आहे, पंहिंजी पंहिंजी नेचर आहे। कोशिशि करे माण्हुनि खे पंहिंजी नेचर में, पंहिंजे रंगनि में रंगियो, उहो तॾहिं रंगे सघो था जॾहिं तव्हां हुननि सां हुननि जहिड़ा न, पोइ हुननि सां हुननि जहिड़ा थींदा, सो तॾहिं थी सघे थो कमु। सो ख़ैरु, मोहबतूं विरायूं था, प्यारु विरायूं था, रात जो ई ख़ूबसूरत पर अञा वधीक हिनखे इंजॉय कंदासीं लाइव विथ राजा जे ज़रिए, छो त लाइव कॉल्स हूंदियूं आहिनि, लाइव कचहरियूं हूंदियूं आहिनि, लाइव ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, ऐं उन सां गॾु गॾु खोड़ सारा गीत माण्हू ॿुधाईंदा आहिनि पंहिंजे पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। हिकिड़ी कॉल वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, या अली मदद। मौला अली मदद। खोसो साहब कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा, ठीकु आहियो? खैर लॻो पियो आहे, जीअं पिया कराची में, असां वटि मौसम वीआईपी लॻी पिया, मिठा थो अचे थो, गर्मी आहे। यार गर्मी आहे, हिते त गर्मी पई थिए। हा, हेॾे अंदरि वरी घर जाम आहिनि न। हा, घर जाम आहिनि, इन करे गर्मी थी थिए, हवा नथी लॻे। हा हा हा, मिठा ॿियो ख़ैर आहे न? ॿियो ख़ैरु। अंसार तूं ॿुधाए, छा हाल अहवाल आहे तुंहिंजो? सभु ठीकु ठाक लॻा पिया आहियूं। केॾी महिल हल तेरा घुमी अचूं न, अनवर घुमी अचूं, हेॾा वॾो मज़ो अथई मिठा। किथे घुमी अचूं? हेॾा पहाड़ी का साईं गाई शाह मेलो लॻंदो आहे, हेॾा वॾो मज़ो अथई। झांगारा बाजारा? हा, झांगारा बाजारा सॼो घुमियल आहे पंहिंजो मिठा। हा चलो, तुंहिंजो ॻोठु कहिड़ो आहे? नवाब शाह आहे न तुंहिंजो त? हा, मुंहिंजो त काज़ी में नवाब शाह जे विच में आहे, असांजो मेलो लॻंदो आहे न मुर्शिद जो, साईं गाजी शाह जो, हेॾे वेंदा आहियूं। अच्छा 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 अच्छा, चलो गुड गुड, ॿियो ठीकु आहे। भला दुआउनि में यादि ॿुधायो मिठा। ॿुधा ॿुधा गानो ॿुधा ॿुधा। जड़ा पटजी पिया जनल ते मचेजी विया, वाह वाह। चयो दिलड़ी तूं पुछ ॿियनि खां। ठीकु आहे, ओके, ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़ भाई। हलो जी, पाण सुठे सुठे गाने जी तरफ़ हलो, ख़ूबसूरत गीत आहे, प्यारो आवाज़, गानो हलाए छॾ त महिमान सां मोकिलियूं पाण। सो हलूं था भाई ख़ूबसूरत गीत जी तरफ़, प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़, ऐं एंजॉय कंदा। जे पाण खां परे कंदे तमां पंहिंजी ज़िंदगीअ मां तंग थी वेंदुसि, मलंग थी वेंदुसि, मलंग थी वेंदुसि। जे पाण खां परे कंदे तमां पंहिंजी ज़िंदगीअ मां तंग थी वेंदुसि, मलंग थी वेंदुसि, मलंग थी वेंदुसि। तुंहिंजे यादुनि जे तार में मां ॾींहं राति सड़ंदो आहियां, छो हुजूम में हे किलो पाण खे मां लॻंदो आहियां। पाण खां पाण ई सवें सवाल
पुछंदो जे गुरबतुन वारो ही सिलसिलो पयो ईअं हलियो त दंग थी वेंदुसि मलंग थी वेंदुसि मलंग थी वेंदुसि जे पाण खां परे कंदे तमां पंहिंजी ज़िंदगीअ मां तंग थी वेंदुसि मलंग थी वेंदुसि मलंग थी वेंदुसि वेलकम जी, ख़ुशि आमदीद, भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे हिकु दफ़ो ॿीहर दिलि जी गहराइयुनि सां भलीकार पंहिंजे हिन महफ़िल में राति जो ई ख़ूबसूरत पर हिन पर खे वधीक इंजॉय करण जे लाइ तव्हांखे कॉल करणी पवंदी टेलीफोन नंबर ते। टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे ऐं स्क्रीन ते जॾहिं तव्हां कॉल कयो त पंहिंजे टेलीविज़न जो आवाज़ु बंदि रखो ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फ़ोन ॾांहुं ध्यानु ॾियो ऐं को न को सुठो सुहिणो गीत, का न का सुठी सुहिणी ॻाल्हि ज़रूरु ॿुधायो मूंखे। भई ईअं सलाम दुआ त पाण कंदा रहंदा आहियूं, पर अॼु का न का सुठी नई शइ हुजणु खपे। मौसमु ॾाढो ज़बरदस्तु लॻो पियो आहे। हा, चवंदा आहिनि न, महिमान मौसमु लॻो पियो आहे बिल्कुलु, ऐं ख़बर कान थी पए त केॾी महिल महिमानी करे सघे थो। त मौसमु सुठो रखिणो आहे सॼी ज़िंदगीअ में, त पोइ दिलि जे मौसम ते पाण खे ध्यानु ॾियणो पवंदो ऐं दिलि जो मौसमु सुठे खां सुठो रखिणो पवंदो। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम राजा साईं, छा हाल आहे? साईं चङा भला आहियो? गैर हाज़िरियूं बाबा, गैर हाज़िरियूं। अनवर बलोच, गैर हाज़िरियूं बाबा। साईं बिल्कुलु माफ़ी था वठूं, माफ़ी था कराची वठूं। अचो था, हाल वाल माना हेॾां होॾां घुमणु फिरणु समुंड, वरी हेॾा माना पोइ वरी हेॾे अचण बि न छो। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजा मयारी आहियूं इंशाल्लाह। भला डॉक्टर तव्हांजी नंढड़ी कीअं आहे साईं? नंढड़ी बहितर आहे हाणे। बसि उहो चवंदा आहिनि न त कॾहिं कॾहिं नज़र बि लॻी वेंदी आहे कंहिंजी, त बसि उहो अलाह ख़ैरु कंदो। उनजी नज़र थोरी घटि थी वई आहे, त उनजे करे चश्मो उनखे लॻो आहे, उनजे करे उनखे दिमाग़ में मथे में सूर ऐं साह में तकलीफ़ पए थी। हाणे बहितर आहे। अलाह अलाह हुनखे सिहत ऐं तंदुरुस्ती ॾींदो। असांजी न्याणी आहे, हा बसि हुनखे दुआऊं कंदासीं। आमीन 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 आमीन, महिरबानी। ॿियो अनवर साईं छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर? अल्हम्दुलिल्लाह साईं, आयासीं बिल्कुलु कराची, तव्हां जेको असां चकर भणी वियासीं हितां। हा, ऐं पाण ॿुधायो छोकिरनि ॿुधायो त अनवर बलोच बाबा हिते हिननि नगरीअ में आहे, हिते ई आहे। बिल्कुलु हिन नगरी में, तव्हांजी नगरी में ई हुआसीं। तव्हांजो प्रोग्राम बि हो, पर मां जल्दी निकिरी हलियो। चलो ख़ैर ख़ैर, का ॻाल्हि कान्हे, वरी अचो त पोइ दीदार कराइजो। ॿियो हाल वाल जो तव्हांजे इलाइक़े जो झांगारा जो छा हाल आहे? शुक्र अलाह जो, झांगारा सही आहे। राति कल्ह बरसाति बि पई आहे खैरनि जी। हा, चलो माशाल्लाह माशाल्लाह। मौसम अल्हम्दुलिल्लाह हाणे सुठी थी वई, बहितर थी वेंदो, ज़बरदस्त थी वेंदो। चलो गुड, बिल्कुलु सुठी एंजॉय कयो पिया माना मौसम खे न? जी हा, बिल्कुलु बिल्कुलु। कराची खे बि एंजॉय कयोसीं, वरी सेवन झांगारा खे बि एंजॉय कयोसीं। गुड़ वारो भत त कोन, तहारी त कोन ठही आहे न अञा? हा न, तारी कोन खाईसीं, बाक़ी चहिरो भत की मतलब। हा, त तहारी मींहं वसंदा आहिनि त वरी अमां घर में तहारी ठाहींदी आहे, गुड़ वारो भत। साईं बिल्कुलु, इहो ऐं ॾाढो वणंदो आहे उन टाइम ते। हा, हाय 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 हाय, छा कजे छा। अॼुकल्ह त ॿारनि खे ख़बर ई न आहे, मींहं वसंदा त बाबा को बर्गर घुराए ॾे, को पिज़्ज़ा घुराए ॾे। हा, न त असां पाण नंढा हूंदा हुआसीं त अमां घर में जॾहिं तहारी ठाहींदी त सम्झंदासीं अॼु मींहुं वसणो आहे। बिल्कुलु साईं, ऐं उन में तमामु हिकिड़ो ज़ाइको हूंदो हो, ऐं माना हिकिड़ो वणंदी शइ। हाय हाय हाय, छा कजे गुड़ वारो भत साईं, तहारी चवंदा आहियूं गुड़ वारो भत आहे। इहो खाईंदा भई असां, ईअं न त कोन। इहो वरी मौसम जेका हूंदी आहे सियारे जी, उनमें गुड़, वरी उनमें छा नालो जेको जीरो थींदो आहे। घणो करे मींहुं वसंदो आहे न, मींहुं वसंदो आहे त पोइ ठहंदो आहे घरनि में। हा बिल्कुलु बिल्कुलु, ज़बरदस्त, तमामु सुठो थींदो आहे। चलो महिरबानी महिरबानी, भलीकार था चऊं। को कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। जी बिल्कुलु 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 ॿुधाईंदासीं। रूठी हुई जिंदगी को मनाना तो आता है, रूठी हुई जिंदगी को मनाना तो आता है, खुद न हंस सके
पर औरों को हंसाना आता है। आए हाय, आए हाय। खुद न हंस सके पर औरों को हंसाना आता है, हम खुद बस सके किसी के दिल में न तो क्या हुआ, पर लोगों को अपने दिल में बसाना तो आता है। बसाना तो आता है, वाह सही वाह, वाह सही वाह। न हम बस सके किसी की दिल में, लोगों को तो हमें बसाना आता है, वाह सही वाह। आता है। महिरबानी तव्हांजो, तव्हांखे ख़ुशि रखंदो। महिरबानी 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 महिरबानी। छा पियो चई नेम? अच्छा जी, अवांजो प्यार आहे, अवांजो मोहबतूं आहिनि। हाणे आउं कीअं कयां नयूं, छा यार, ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा। सो ख़ैर, मोहबतूं प्यार ख़ुशियूं विरहायूं पिया, ऐं ख़ुशियुनि सां गॾु गॾु अवांजो अहसासु आहे, ऐं अहसास में अवां असां सां गॾु आहियो। सो राति जो ही पर, हिन पर खे वधीक पाण इंजॉय कंदासीं, इंजॉय करे हिनखे थोरो क्लोज़ रख फ्रेम खे पुटु बाबा, उहो हुनखे चओ न छा कजे छा कजे छा कजे। कॾहिं कॾहिं अहिड़ी ॻाल्हि करे छॾींदो आहे न अंदरां कन में, त बसि पोइ माण्हू उन में ई लॻी वेंदो आहे। सो वेल, मोहबतूं ख़ुशियूं, छो लाइव शो आहे, लाइव शो में कुझु बि थी सघे थो भई, लाइव शो में त ईअं ई थींदो आहे, त कंहिंजी बि कॉल अची सघे थी, केरु बि ॻाल्हाए सघे थो, हिते कुझु बि थी सघे थो। लाइव शो जो त इहो ई सीन आहे। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। केरु आहे सर? सर सना खान मस्तोई जेकमाबाद में। कहिड़ा हाल आहिनि? मस्तोई साहब, ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह सर, तव्हां ॿुधायो, तव्हां ख़ुशि आहियो? तव्हां नंढड़ी सर ठीकु आहे? हा बहितर आहे, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। दुआ कंदा कयो हुनजे लाइ। पर यकीन कयो, असां पूरे मुल्क पाकिस्तान जे लाइ दुआ कंदा आहियूं सर। बिल्कुलु बाक़ी ख़ासि दुआ तव्हांजी नंढड़ी लाइ सर। असां कल्ह टियों ॾींहुं खां वठी चोथों ॾींहुं खां वठी असां कयूं पिया, अलाह तव्हांजी धीअ खे तंदुरुस्ती अता फरमाए सर। आमीन आमीन आमीन। बस दुआ कजो। अचानक ईअं झटको अची वियो त मूंखे ख़बर कान पई, ऐं परेशान थी वियुमि ॾाढो। त मुंहिंजे घर वारा अचनि पिया त तूं सभु बीमार थींदा आहिनि, परेशान न थींदा आहिनि, पर मुंहिंजी जेका धीउ आहे न काइनात, उन सां माना थोरी घणी आहे मुंहिंजी दिलि लॻी। जी सर बिल्कुलु सर, मुंहिंजी बि नंढड़ी आहे यासीन नालो, त यकीन कयो असां 5 भाई हुयासीं, असांखे भेण कोन हुई, मूंखे धीअ ॼाई आहे। यकीन कयो सॼे घर में उहा बि मुंहिंजी माशाल्लाह दादली आहे सर। माशाल्लाह माशाल्लाह। नियाणियूं उहे ई पीउ जे घणो क़रीब हूंदियूं आहिनि न। जी जी सर बिल्कुलु, इन करे। हा। सो ख़ैर, थैंक यू वेरी मच अदा, तव्हां असांखे बचड़नि खे यादि कयो था, दुआऊं कयो था, थैंक यू। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में, अंदाज़ में। सर आवाज़ में कुझु ॿुधायूं तव्हांखे? हा हा हा, प्लीज़ प्लीज़। आओ त हलूं प्यारा, आओ त हलूं प्यारा, कोटिया ऐं कोहमरी, सिंध में आहे गर्मी वेंदासीं मुफ़्त मरी। सिंध में आहे गर्मी वेंदासीं मुफ़्त मरी। कोहमरी जा ॾाढा नज़ारा हसीन आहिनि, बादल बि बरसी पिया आहिनि, वण बि झरकी पिया आहिनि। कोहमरी जा ॾाढा नज़ारा हसीन जानी, सिंध में आहे गर्मी वेंदासीं मुफ़्त मरी। वाह सही। वो खणी था रखूं मानी, मानी वञे थी सुकी, सिंध में आहे गर्मी वेंदासीं मुफ़्त मरी। जी सर। हाय, या सिंध जी गर्मी बि ॾाढी प्यारी अथई सुहिणा। सर बसि प्यारी त आहे, हाणे मिड़े कुझु न कुझु कल्ह 3 ॾींहं वठी बरसाति बादल जेके आया आहिनि, त कुझु मिड़े बहितरी थी आहे, बाक़ी न त सर वरी गर्मी आहे। सिंध जी गर्मीअ जहिड़ी बि किथे गर्मी न आहे अथई। वाह वाह, छा जी जी, कजे। जेकमाबाद जहिड़ी गर्मी सर काथे बि न आहे। पर चवण जो मक़सदु आहे त इहो मरीअ में बि हींअर गर्मी आहे, उते बि कहिड़ो को सीउ कोन्हे। जी जी। अच्छा सर, हिकिड़ो ॿियो अर्ज़ु हुयो तव्हांखे। हा ॿुधायो। असांजो कॾहिं अचण ते त मुलाक़ात थींदी तव्हां सां? बिल्कुलु मुलाक़ात थींदी। तव्हां जहिड़े ॾींहुं अचो, तव्हांखे ख़बर हुजे त जहिड़े ॾींहुं शो आहे मुंहिंजो, उन ॾींहुं आउं सिन टी वी ईंदो आहियां, उते मुलाक़ात थी सघे थी पंहिंजी। ठीकु आहे सर। ऐं हिन चाहे प्रोग्राम में असां शामिलु थियण जे लाइ जे अगरि दोस्त चवंदा असां शामिलु थियूं, राजा भाई सां जेको तव्हां हलाईंदा हो शो, जेको वॾो हलाईंदा हो, उहो फैमिली शो आहे, हुन में फैमिली सां गॾु अची सघो था, पंहिंजी पास कराए। अच्छा सर, वो पास काथे थींदी आहे? उते नंबर हलंदो आहे न, जेको स्क्रीन ते नंबर हलंदो आहे हेठि, उन ते तव्हां कॉल करे पंहिंजी पास कराए हलिया अचो। ठीकु आहे सर। इन करे असां तव्हांजो प्रोग्राम त ॾिसंदा आहियूं सभु सिंध टी वी ते, तव्हां जेको शो कंदा आहियो, इन करे चयो राजा भाई सां थोरो हाल वाल बि कयूं। महिरबानी महिरबानी, भले अचिजो त कचहरी कंदासीं इनशाला। ठीकु आहे। कुर्ब सर, तव्हांजी सॼी टीम खे सलाम सर। कुर्ब, वालेकुम अस्सलाम। मस्तोई साहब असां गॾु गॾो भई फ्राम जेकबाबाद। ऐं जेकबाबाद वाक़ई एशिया जो मशहूरु तरीन गरम शहर आहे, पर जेकबाबाद ॾाढो प्यारो बि आहे। जेकबाबाद ॾाढो असांजे दिलि जे वेझो बि आहे। छो जेकबाबाद में नजफ़ अली जो जेकबाबाद सां तालुक़ु आहे। नजफ़ असांजो प्यारो दिलबर आहे, दिलबर दोस्त आहे, त हुनजे करे मां चवंदो आहियां यार जेकबाबाद बि ॾाढो प्यारो शहर आहे। सो ख़ैर, उते बि ॾाढियूं मोहबतूं मिलंदियूं आहिनि, प्यारु मिलंदो आहे जॾहिं वेंदो आहियां मां। त
त काफ़ी उते दोस्त आहिनि जेके मुलाक़ातूं कंदा आहिनि, कचहरियूं कंदा आहियूं, जेका बाद में ॿिया बि खोड़ सारा दोस्त आहिनि। नाला मां तव्हांखे ॿुधायां थो। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। साईं राजा साहब छा हाल आहे? सभु ख़ैर, तव्हां ॿुधायो? अल्लाह शुक्र आहे, सभु ख़ैर। तव्हां ॿुधायो तबियत सही आहे? एवन अल्हम्दुलिल्लाह। सर रेहान अली खवाड़ थो ॻाल्हायां, अॻे बि ॻाल्हायां एडवोकेट रालकाणे मां। जी, कहिड़ा हाल आहिनि खवाड़ साहब? सर तव्हां ॿुधायो तबियत सही आहे? एवन तव्हांजूं दुआऊं तव्हांजे बिल्कुलु साम्हूं वेठा आहियूं। अल्लाह शुक्र आहे। ॿियो ॿुधायो तबियत सही आहे? केॾो पियो आहे? नंढड़ी तबियत कीअं आहे? नंढड़ी बहितर आहे, हाणे बहितर आहे अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो छा वकालत खां अलावा छा कंदा आहियो? सर बसि हाली लॻा पिया आहियूं, बैंक में जॉब मिली आहे, यूबीएल बैंक में लाड़काना में। गुड। हा, पार्ट टाइम हुते बसि गुज़ारियूं था। माना वकालत पार्ट टाइम आहे या बैंक पार्ट टाइम आहे? पर वकालत त उहा पंहिंजी फ्यूचर आहे ऐं पार्ट टाइम बैंक आहे। पार्ट टाइम बैंक आहे, चलो गुड, ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। कुझु ॿुधायो भला, कोई गीत गज़ल गानो आया आहियो त? अॼु तव्हांजी तरफ़ खां कुझु ॿुधंदासीं जेकर महिरबानी कयो त। हा, असीं तव्हांखे छा ॿुधायूं? जेको ॿुधायो, जेको वणेव तव्हांखे। अॼु बाक़ाइदा शाइरी वाइरी का ॿुधायो या को सॉन्ग ॿुधायो। असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू। हो दरिया हुजे या सहरा, हो दरिया हुजे या सहरा, पर पार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू। सही आहे साईं? हा खवाड़ साहब। हेलो, बाय बाय। कुर्बदा लाड़काणे मां असांजो दोस्त हुयो। थैंक यू वेरी मच भाई। पाण हाणे हिकिड़े सुठे गाने तरफ़ हलूं। ऐं कहिड़ो गानो आहे मूंखे नहीं ॿुधा गानो? रात जो न वेसर थी जो मर्द थी वेंदो आहे कॾहिं कॾहिं नहीं मूंखे। सो हलूं था सुठे गाने तरफ़। बशीर सोलंकी जो आवाज़ आहे ऐं ॻाल्हि आहे बारिश जी। इंजॉय था कयूं। जो अंग अंग बारिश में आलो हुजे, तो जो अंग अंग बारिश में आलो हुजे, वार वेड़ी छोती छद झुड़ालो हुजे, वार वेड़ी छोती छद झुड़ालो हुजे, तो जो अंग अंग बारिश में आलो हुजे। तोखे बधामा कतियूं, आओ पेरनि में तोखे बधामा कतियूं, तारो नक जी फुली, तारो नक जी फुली, चंद्र वालो हुजे, चंद्र वालो हुजे, वार वेड़ी छोती छड झुड़ालो हुजे, वार वेड़ी छोती छड झुड़ालो हुजे, तुझो अंग अंग बारिश में आलो हुजे, वर्क वारन जा हर हर मां उथलाया पियो, वर्क वारन जा हर हर मां उथलाया पियो, सिंध तुंहिंजी मूले
सींध तुंहिंजी मुले ॼण सालो हुजे ॼण सालो हुजे बार वेड़ी छो थी छॾ झुड़ालो हुजे बार वेड़ी छो थी छॾ झुड़ालो हुजे तुंहिंजो अंग अंग बारिश में आलो हुजे आलो हुजे वेलकम जी अगेन खुशामदीद भलीकार अवां सभी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार मोहबतूं प्यार ख़ुशियूं त गॾु आहिनि लाइव कॉल्स बि गॾु आहिनि खोड़ सारा कॉलर असांजे हिन प्रोग्राम में शामिल इन करे न थी सघंदा आहिनि जो उन्हनि जी कॉल न लॻंदी आहे पर मां उन्हनि खे हमेशह चवंदो आहियां त तव्हांजी कॉल नथी लॻे तव्हां मैसेज ज़रूरु कंदा कयो छो त अॼुकल्ह सोशल मीडिया त हर माण्हू हलाए थो त फेसबुक ते मुंहिंजो पेज आहे राजा मेमन जो तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज करे सघो था ऐं मैसेज में का न का सुठी सुठी शाइरी ज़रूरु मोकिलींदा कयो जॾहिं तव्हां पोइट्री मोकिलींदो त मूं ताईं पहुची वेंदी मां जॾहिं पढ़ंदुमि त मूंखे बि मज़ो ईंदो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राज साहब कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो मस्तु मटा टाइट बिस्मिल्लाह चाचा तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो चाक चङा भला जो अलहमदुलिल्लाह अॼु ॾाढा प्यारा पिया लॻो जहिड़ा वकील वेठा आहियो एडवोकेट हा कोर्ट में एडवोकेट ईअं पाईंदो आहे वाइट ऐं ईअं ठही वो सिर्फ़ु बाएं वारो हूंदो हे त हो चवंदा आहिनि हे त हो सेक्रेटरी बेक्टरी डीसी वीसी ईअं पाईंदो आहे यार हा ईअं बि थी सघे थो चाचा तुंहिंजे ज़माने में छा वकील इहा अच्छी ड्रेस पाईंदा हुआ न सर अच्छी ड्रेस न कारो कोट पाईंदा आहिनि मथां कोट किथे आहे मूंखे वास्कोटी आहे मूंखे त वास्कोटी आहे बसि छा टीवी अधु पई हले या टीवीअ जो अधु शीशो ख़राबु थी वियो ठगी पियो हले पर मूं थोरो अंदाज़ो लॻायो हा हा वकील ऐं पुलिस वारा ॻाल्हि साॻी आहे वरी पुलिस वारो किथां ॿियो ख़ैरु लॻो पियो आहे दुआ दुआ अलहमदुलिल्लाह चलो महिरबानी महिरबानी छा हाल आहे मकली जो मौसम कीअं आहे सर मकली जो हाल सुठो लॻो पियो मौसम चङी मींहुं कोन थो वसे हल्को हल्को फुड़ी पवंदी वरी बंदि थी वञे हा हल्को हल्को थोरो हेॾे बि हल्को हल्को मोकिल हा कुझु थोरो वधीक वसियो भई पोइ बंदि थी वियो जल्दी अरीबा जो छा हाल आहे अरीबा ख़ुशि मुंहिंजे पासे में वेठी आहे छो अरीबा जी कोन ॻाल्हायो तो ॻाल्हायो चाचा छो ॻाल्हाए थी चए थी मूंखे ॾेता ॻाल्हायां हा ॾेस अच्छा हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अरीबा कहिड़ा हाल आहिनि हाल सही लगा पिया नेवन फर्स्ट क्लास लगा पिया अॼु ॾाॾे खे फोन ॾेई छॾी अॼु आऊं ॿाहिरि वियसि न ॿाहिरि कमरे मां ॿाहिरि वेही वियसि अच्छा तॾहिं मुंहिंजे पेर लॻाए त ॻाल्हियूं हा हाणे सही आहे हाणे ॿियो हाल वाल ख़ुशि वेठी आहे चाक चङी भली हा ख़ुशि चङी भली वेठी आहियां चलो वेरी गुड ख़ुशि हुजो गानो कहिड़ो थी ॿुधाई अॼु गानो हा बाबा छा थो चई पोयां बाबा ॾिसो आऊं तो कलाम ॿुधायां हा ॾेस ॿुधाए भला ॿुधाए उहो ॿुधाए हलो राजा हा साईं ॿुधायो तव्हां ॿुधायो पिंजरे के पंछी रे तेरा दर्द न जाने कोई तेरा दर्द न जाने कोई बाहर से तू खामोश रहे तो भीतर भीतर रोए तेरा दर्द न जाने कोई तेरा दर्द न जाने कोई कह न सके तू अपनी कहानी तेरी भी पंछी क्या जिंदगानी रे दिन तेरी कथा लिखी आंसू में कलम डुबोए बस रुआरी दे मूंखे जाने कोई बस चाचा रुआरी दे चुप के रोने वाले रखना छुपा के दिल के डाले रे ये पत्थर का देश है प्यारे यहाँ कोई किसी का न होवे तेरा दर्द न जाने कोई पिंजरे के पंछी रे महिरबानी चाचा असां हथ मथे कया अॼु हथ मथे कया असां अॼु खां पोइ कोशिशि कबी त मां सोचां थो त गानो खां अॼु खां पोइ गानो न ॿुधूं ॿी का कचहरी कयूं माण्हुनि सां सफ़ाई रुआरे छॾी मूंखे छा कजे वेल जी
अब्दुल राफ़ियो मेमण मूंसां गॾाए चए थो माण्हूअ जी ख़ुशबूअ मां थो पवे पतो को माण्हू माण्हू आहे को माण्हू फ़क़ति जिस्म आहे। एडवोकेट अब्दुल राफ़ियो मेमण हैदराबाद खां। महिरबानी दादा। ब्रो आपके शो अदा जतोई साहब तव्हांखे भलीकार। अल्ताफ़ सामटियो साहब आहे अव्हांखे बि भलीकार था चऊं। शफ़ी आशिर समो साहब आहे अव्हांखे भलीकार था चऊं दिलि जी कराइण सां। सो राजाभा में शफ़ी समो मास्टर फ़तेह खां भलीकार था चऊं तव्हांखे। ऐं आबिद अली संजरानी साहब खे सलाम था चऊं वेलकम थैंक यू अदा। कॉल आहे सो ख़ैर तव्हां जॾहिं कॉल कयो था त टीवी जी आवाज़ खे प्लीज़ बंदि रखंदा कयो त त असांजो जेको पोयां जेको वेठो आहे न कंट्रोल ते छोकिरो उहो चवंदो आहे त साईं आऊं पोइ वञां थो ॻोठु। इहो जेकॾहिं हले वियो त पोइ शो बि कोन हली सघंदो। सो महिरबानी करे टीवी जो आवाज़ु बंदि रखंदा कयो। अस्सलाम वालेकुम। केरु आहे? अदी टीवी जो आवाज़ु बंदि कर तेज़ ॻाल्हाए थोरो। जी सोभिया मुंहिंजी भेण ख़ुशि आहीं चाक चङी भली? आऊं ख़ुशि आहे A1 A1 अलहमदुलिल्लाह अलहमदुलिल्लाह। तव्हां ॿुधायो छा हाल अहिवाल आहे? अॼु छो सफ़ा डिम डिम लॻा पिया आहियो? तबियत सही न आहे? चलो अलाह साईं तव्हांखे सिहत ॾिए। ख़ैर ख़ैर कदी ख़ैर। शो ॾिसी पई न? बसि ॾिस शो ॾिस तबियत सही थी वेंदई। गानो ॿुधा त अञा वधीक तबियत सही थी वेंदई। न ईंदो अथई? छा ईंदो अथई? मानी भाॼी में छा ठाहियो अथई अॼु? आलू हर हफ़्ते आलू चांवर खायो था छो? चांवरनि सां गॾु माण्हू अंब बि खाईंदो आहे दाल चांवर बि खाईंदो आहे पकोड़ा बि घुराए शहर मां खाईंदो आहे चांवरनि सां। चलो महिरबानी महिरबानी महिरबानी। अदी असां सां गॾु फ्राम रतो तेरो भई ॾाढो प्यारो शहर आहे ऐं लाड़काणे खां अॻियां आहे। ऐं रतो तेरो मां गुज़रियो हुउमि जॾहिं मां हाणे शोज़ करणु वियो हुउमि न टपाल जा त लाड़काणे खां पोइ आउं जेक बाबा जॾहिं वियुमि त हिते रतो तेरो मां वियो हुउसि। मुंहिंजा रतो तेरो ॾिसंदा वञूं त विचो रोड पाण जॾहिं ॻड़ी ख़ुदा बख़्श खां ईअं वञूं था ॾाढो ज़बरदस्त शहर आहे रतो तेरो। सो रतो तेरो में जेके जेके दोस्त ॾिसनि था प्यारा ॾिसनि था उन्हनि सभिनी खे मोहबत भरियो सलाम थैंक यू वेरी मच। सो जेक बाबा जी ॻाल्हि पिए कजे जेक बाबा में अज़हर गुल सरकी असांजो सिंध टीवी जो रिपोर्टर आहे तमामु ज़बरदस्त माण्हू आहे ऐं हुन सां गॾु गॾु छा चवंदा आहिनि त मोहबत वंडींदो आहे। सो ख़ैर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खुश खैर जी खुश खैर खुश खैर। केरु पियो ॻाल्हाए? अब्दुल सलाम मरी फ्रॉम मीरपुर ख़ास शहर। कहिड़ा हाल आहिनि मरी साहब? ख़ुशि आहियो चाक चङा भला? बाबा दुआऊं लॻी पयूं आहिनि। तव्हां ॿाहिरनि जी तव्हां ॿुधायो? मां ठीकु ठाक A1 फर्स्ट क्लास। तव्हां छा कंदा आहियो? पढ़ंदा आहियूं। पढ़ंदो आहे? छा पढ़ंदो आहे? स्कूल में। हा स्कूल में ई पढ़बो आहे? को थाणे में थोरी पढ़बो आहे? हा जी ॿियो ॿुधायो तव्हां? कहिड़ो क्लास पढ़ंदो आहीं स्कूल में? कहिड़े क्लास में? 10 क्लास में। 10 क्लास में? हल चङो माना मैट्रिक कॾहिं पास कंदे? माना ॿार थियण वारो आहे। थियण वारो आहे? चलो गुड। शो ॾिसंदो आहे मुंहिंजो? शो ॾिसंदो आहियां सूमर अंगारो। हा ऐं जुमो छंछरु? न सूमर अंगारो। सूमर अंगारो पंहिंजी कॉल जे इंतज़ार जे करे आहे न? बिल्कुलु बिल्कुलु हक़ीक़त। असां सां तुंहिंजी का दिलचस्पी न आहे रुगो पंहिंजी फ़ोन सां दिलचस्पी अथई कॉल सां। न तुंहिंजो परस्तान आहियां तुंहिंजो आशिक़ आहियां। महिरबानी। पोइ जुमे छंछर ते बि मां ईंदो आहियां यार ॿियो शो कंदो आहियां। यार उहो प्रोग्राम मूंखे सम्झ में कोन आयो। कोन आई सम्झ में? कीअं कोन आई सम्झ में? मश्किरी वारो मूंखे उहो वणे कोन। सीरियस माण्हू सीरियस माण्हू ई सफ़ा माना इहे असां वांगुरु। असां जुमे छंछर ते थोरा प्रोग्राम जेको तव्हांजो हले पियो इहो मूंखे तमामु बहितरीनु लॻे थो। हा सही आहे। पोइ तूं बि हाणे हिन जो हिसो थी वियो आहे। कुझु ॿुधाए पंहिंजे आवाज़ में को गीत को गज़ल को गानो? गीत गज़ल कोन मतिलबु इहे ॿुधाईंदुसि त प्यार ऐं मोहबत जो बसि। हा प्यार मोहबत में मज़ो आहे। प्यार ऐं मोहबत में मज़ो आहे। दुश्मनीअ में मश्किरीअ में मज़ो न आहे। ख़तमु कयो। हा ऐं कुझु मुंहिंजा भाउ आहिनि कामरेड गुलाम मुस्तफ़ा मरी। हा उन्हनि खे छा आहे कर्ज़ु ॾियूं उन्हनि खे? नाला फरमाइश में अब्दुल अज़ीज़ मरी मुंहिंजो वालिद साहब। ठीकु आहे ठीकु आहे महिरबानी दादा महिरबानी कुर्ब। छा कजे छा कजे छा कजे वैल जी कुझु कोन था कयूं मोहबतूं विरायूं था प्यार विरायूं था। राज हिन ख़ूबसूरत प्यार खे वधीक तव्हांजे लाइ असां पेश पिया कयूं छो त मोहबतूं आहिनि प्यार आहे ख़ुशियूं आहिनि। सो ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे शामिलु था रखूं। त राति थिए थी सूरज जाॻंदा आहिनि सूरज तॾहिं ई जाॻंदा आहिनि जॾहिं
राति थींदी आहे ऐं ॾींहं जा कमकार माण्हू ख़तमु करे राति जो घर सुकून सां सुम्हणु ईंदो आहे न, उन महिल सूरज जागी पवंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। के हा मुख्तियार उस्तमाणी कहिड़ा हाल आहिनि? साईं ख़ैर लॻो पियो आहे। मुख्य जवाबदार कहिड़ा हाल आहिनि? अबा ख़ुशि आहियां, चाक चङो भलो। अल्लाह तुंहिंजा एहसान आहिनि। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? तबीअतूं सही आहिनि? महिरबानी महिरबानी महिरबानी, सभु सेठ A1 फर्स्ट क्लास। अच्छा बरसात न अथई? न यार मींहुं न वसियो, ॾाढो इंतज़ारु कराई मींहुं। असांजे पासे वसियो आहे, सुठड़ो आहे वसियो, मौसम फर्स्ट क्लास आहे, थधी हवा लॻे पई। हा चलो गुड आहे ज़बरदस्त ज़बरदस्त। माशाल्लाह ककर वसिया। वाह 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 वाह। ॿुधायो को गीत गज़ल गानो मौसम जे हिसाब सां का शाइरी? हा पंहिंजो शाइरी ॿुधायां थो तव्हांखे। अॼु तव्हां जीअं चवंदा आहियो त ही जेको अथव रेगुलर कॉलर मुख्य जवाबदार आहिनि। हा मुख्य जवाबदार अची विया आहिनि। हा उन हिसाब सां ख़ैर आहे। हा असां त दिलबर तुंहिंजा ॻोल्हा ग़ुलाम आहियूं। हा असां त दिलबर तुंहिंजा ॻोल्हा ग़ुलाम आहियूं, उथंदे वेहंदे तोखे कंदा सलाम आहियूं। वाह वाह। हूंदा हज़ारे गम आहिनि मन अंदर में, को बि मुर्क लबनि ते ॻाईंदा तुंहिंजा कलाम आहियूं। वाह। अॼु ताईं कॾहिं मारियो मख बि नाहे, अॼु ताईं कॾहिं मारियो मख बि नाहे, अलाए छो सोणा ज़माने में बदनाम आहियूं। ज़माने में बदनाम आहियूं। वाह से वाह। मिली हर मोड़ ते मुर्कंदे आ कामयाबी, अलाए छो इश्क तो में थिया नाकाम आहियूं। वाह। हुजा मुख्तियार भल मां मिठा काथे, हुजा मुख्तियार भल मां मिठा काथे, थींदा हाज़ुर अव्हां वटि हर शाम आहियूं। वाह महिरबानी महिरबानी सुणा महिरबानी महिरबानी। अदो असां सां गॾु गॾु भई मुख्तियार उस्तमाणी फ्राम वाही पांदी, ॾाढो प्यारो असांजो कॉलर आहे ऐं मुख्य जवाबदार न आहे। तूं असांजे दिलि जो चवंदा आहिनि न त जेके रेगुलर कॉलर हूंदा आहिनि उहे त मालिक हूंदा आहिनि, मेज़बान हूंदा आहिनि शो जा। सो तूं मेज़बान आहे मिठा। पाण हूंदो आहे सुठे सुठे गाने तरफ़, प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़, इन ट्रैक खे ज़रूरु इंजॉय कजो, मूंसां गॾु रहिजो। मां मस्त दीवानो दीवानो मस्त दीवानो दीवानो मस्त दीवानो दीवानो मस्त दीवानो। मां मस्त दीवानो तू जो आ, मुते इश्क जो तानो तू जो आ, जियां जिस्म मरू पियो धार थे तीअं यार वेगाणो तू जो आ। मां मस्त दीवानो तू जो आ, मुते इश्क जो तानो तू जो आ, जियां जिस्म मरू पियो धार थे तीअं यार वेगाणो तू जो आ। मां मस्त दीवानो दीवानो मस्त दीवानो दीवानो मस्त दीवानो दीवानो मस्त दीवानो। मां मस्त दीवानो दीवानो मस्त दीवानो। बेखौफ़ मां तोखे चाहियो आ, तोखे दिल में ईअं वसायो आ, मदहोशन खे तूं होश ॾे, मौला अहिड़ो तोखे ठाहियो आ। बसि तोखे ॾिसण जो बहानो आ, मुंहिंजो इश्क ई तोसां पुराणो आ, मुंहिंजे दिल में जा बि ॻाल्हि हुई हिन गीत में तोखे ॿुधायो आ। मुंहिंजे प्यार खे शल तूं सम्झी सघे, मां तुंहिंजो ई दीवानो। मां मस्त दीवानो दीवानो मस्त दीवानो दीवानो मस्त दीवानो दीवानो मस्त दीवानो। छा मूंखां कसूर थियो, मां एॾो मजबूर थियो न मूंखां ही हाल पुछना मूंखां सवाल कर। ख्यालन में तू मुझे सोचन में तू आया, तुझे नशे में बस होशन में तू, बस लिखा तो तुझे ही बारे में, जीअं समाई या मुझे हिन कलम में तू आहे। दिल बेचैन हिन खे तू रिझा, मां नथो जी सघां बस तोखां सिवा। हिकु दफ़ो तू आ अच मुंह में समा, हिन दुनिया जे फिक्र खे छॾ तू सफ़ा। यादि तुंहिंजो ही नाम नाहे पीतो मुजाम, बस नशो आ तुंहिंजो आ तोते ही मान। हिकु दफ़ो तू आ कर मुंहिंजो ख्याल, मां आया जवाब तू आ मुंहिंजो सवाल 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 सवाल। मुंहिंजी नज़र में तू जो ई नक्श आ, हवाउन में तू जो आवाज़ आ, जे तू आहीं त पोइ मां आहियां, तुंहिंजे हुजण सां मुंह में सावो आ। साकी जाम जी मूं सां न ॻाल्हि कर, कंहिं अखियुनि सां मूंखे पियारियो आ, हिन गीत में जो बि ख़यालो आ, बसि तुंहिंजे हुस्न जो कमालो आ। मुंहिंजे प्यार खे शल तूं सम्झी सघे, मां तुंहिंजो ई दीवानो। मां मस्त दीवानो दीवानो मस्त दीवानो
दीवानो मस्त दीवानो दीवानो मस्त दीवानो जा तू जी प्रीत प्यारो थे मुखे मारे जियारो याद तो के थो करे सजा मां तू जो दीवानो भलीकार 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 अवां सभिनी सॼणनि खे हिकु दफ़ो ॿीहर दिलि जी गहराइनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार ऐं मैसेज दोस्त काफ़ी मोकिलिनि पिया पर मां हमेशह इहो तव्हांखे रिक्वेस्ट कंदो आहियां त भई को न को सुठो सुठो मैसेज ज़रूरु मोकिलियो मैसेज त मोकिलियो था पर शाइरी कान का सुठी सुहिणी ज़रूरु मोकिलियो सो अवांजो प्यार अवांजूं मोहबतूं आसिफ़ ढक्कड़ साहिबु थैंक यू वेरी मच ज़िशान धारे जो साहिबु आहे महिरबानी अदा अवांजी बि लख थोरा अवां शो में शामिलु आहियो सो ईअं ई शामिलु थींदा रहंदा कयो अस्सलाम वालेकुम हलो कॉल आहे ओके ज़ुबैर अहमद जरवार साहिबु असां सां गॾु भई ज़ुबैर जरवार फ्राम टंडो अलाए यार ऐं ज़ुबैर ॾाढी सुठी शाइरी मोकिलींदा आहियो तव्हां छा कजे छा कजे छा कजे वेल जी मैसेंजर फ़िलहालु नाराज़ थी वियो असांखां छो त इंटरनेट जो ज़मानो आहे ऐं कंहिं महिल मैसेज नाराज़ थी वेंदा आहिनि त पोइ उनखे छॾे ईंदा आहियूं त थोरी देरि भले पंहिंजे मुंहं सां भले घुमनि फिरनि पोइ वरी अची वेंदा पाण वटि सो मैसेज मूंखां रुसी विया आहिनि त तव्हांखे जेकॾहिं मैसेज करिणो आहे त करे सघो था लाइव विथ राजा न बल्कि राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था सो मोहबतूं प्यार विरहायूं पिया ख़ुशियूं विरहायूं पिया लाइव कॉल बि करे सघो था टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे ऐं स्पेशली मूंखां माण्हू पुछंदा आहिनि घणो त दमादम सिंध जेको गेम शो आहे उन में कीअं पार्टिसिपेट कजे कीअं अचिजे ऐं कीअं जेको आहे सो हुनजी एंट्री आहे त उनजी एंट्री तव्हांखे टेलीफोन नंबर जॾहिं हेठां हलंदो आहे दमादम सिंध जो टिकर में त उन्हनि टेलीफोन नंबर ते पंहिंजी रजिस्ट्रेशन कराए ईंदा कयो त जीअं तव्हांजी पास ठही वञे अस्सलाम वालेकुम केरु आहे कहिड़ा हाल आहिनि अदी किरण ख़ुशि आहीं चाक चङी भली सभु ख़ैर आहे कीअं पई ज़िंदगी गुज़रे सफ़ा सही थी गुज़रे ओके थी गुज़रे मज़े में थी गुज़रे चलो ॿियो ॾियो हाल अहवाल हलो ॿियो को हाल अहवाल अदी ज़माने जो ज़माने में मौसम हींअर मौसम बारिशूं लॻियूं पियूं आहिनि मींहं लॻा पिया आहिनि ठटे में त एतिरी कान पई आहे मींहुं मींहुं वसंदो आहे त पोइ छा घर में स्पेशल डिश कहिड़ी ठाहींदा आहियो बिरयानी ठाहींदा आहियो जॾहिं मींहुं वसंदो आहे अच्छा वेरी गुड पोइ पाण ठाहींदा आहियो या घर में ॿियो केरु ठाहींदो आहे पाण अकेली ठाहींदी आहे अच्छा ज़बरदस्त पोइ माण्हू पोइ घर वारा चवंदा आहिनि त हा यार सुठी ठही आहे बिरयानी तारीफ़ कंदा आहिनि घर वारा जी चलो महिरबानी तव्हांजो आवाज़ु ठीकु न पियो अचे तव्हां वरी कॉल कजो त तव्हांजो आवाज़ु जो सही अचे थैंक यू वेरी मच किरण असां सां गॾु गॾु फ्राम ठटा ऐं आवाज़ु अदी सही न पियो अचे स्क्रीन ते ऐं असां वटि मूं ताईं सही न पियो पहुचे त वरी तव्हां ॿीहर ट्राए कजो कुझु ॿुधाईंदा कयो को गीत को गज़ल को गानो का ॻाल्हि ॿोल मतिलबु ईअं लॻंदो आहे जॾहिं तव्हां ईंदा आहियो त वरी मूंखे सवाल करणा पवंदा आहिनि न पोइ इहो थोरो मूंखे अजीब लॻंदो आहे त तव्हांखां सवाल को बि नथो कयां तव्हांजो पंहिंजो शो आहे तव्हां पाण अची इंजॉय कंदा कयो पाण अची ॻाल्हि ॿोल कंदा कयो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कहिड़ा साईं मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद मां कहिड़ा हाल आहिनि उस्मान साईं ख़ुशि आहियो चाक चङा भला सभु ख़ैर दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां त ठीकु आहियो A1 फर्स्ट क्लास छा ख़बरचार तव्हां ॾे कॉल कईसूं हाल अहवाल वठूं अच्छा उस्मान जी उमिरि घणी आहे मुंहिंजी उमिरि 54 साल में हलां पियो 54 साल हाणे मां इमेजिन कयां त उस्मान कहिड़े तरीक़े जो उस्मान ड्रिगो आहे थोरो साईं 5.5 फुट मुंहिंजी हाइट आहे माना ड्रिगो बि न आहे चलो ठीकु आहे एतिरो ऐं उस्मान थोरो सांवरो आहे जी जी माशाल्लाह उस्मान जा वार थोरा अच्छा आया आहिनि पासनि खां हा बिल्कुलु सही था चओ पासनि खां आहिनि चलो ठीकु आहे उस्मान खे मुछूं आहिनि हा दाढ़ी बायस न दाढ़ी कोन्हे दाढ़ी शेव कंदा आहियूं दाढ़ी आहे सही पर
रखियल मां इमेजिन पंहिंजो पाण खे इमेज थो कयां कीअं हूंदो उस्मान, कहिड़े तरीक़े जो हूंदो? हा यार इहा बि हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे। ॾिसो न तव्हांखे असां ॾिसूं था माना जेको कॉलर आहे त हुनखे तव्हां किनखे त ॾिठो आहे, हा किनखे कोन था ॾिसो त माना उहो तव्हांजे लाइ माना आवाज़ जे हिसाब सां अजीब माना सोचींदा हूंदव। बसि अजीब नथो, सुठी सोच आहे, इहा सिक हूंदी आहे माण्हूअ खे ॾिसण जी। बिल्कुलु। वाह वाह, मां अॼु ईअं सोचियां पियो त यार उस्मान कहिड़ो हूंदो, मोहम्मद अनवर कहिड़ो हूंदो, ज़ाहिद भाई कहिड़ो हूंदो। हाणे अरीबा खे त ॾिठो आहे पर अरीबा अञा वरी विसरी वई आहे, काफ़ी अरसो आहे थियो जो प्रोग्राम में आई हुई। त ईअं ई असां हा ॻाल्हि ॿोल थिए थी, ॾिसो हवाउनि जे ज़ोर ते, ऐं पंहिंजो केतिरो माना हू चवंदा आहिनि त अलॻि हिकिड़ियूं फीलिंग्स आहिनि असांजी ॻाल्हि ॿोल में। साईं बहितरीन हिकिड़ी सिक हूंदी आहे तव्हां सां ॻाल्हाइण जी, तव्हांखे बि असांखे बि। हा ऐं राजा भाई ॾिसो हिकिड़ो ज़िंदगीअ में मुंहिंजो तजुर्बो आहे, जेको वक़्तु आहे टाइम उन जो जंहिं क़दुरु कयो ऐं उनखे जेको सम्झी वियो न असल में ख़ूबसूरत ज़िंदगी उन जी आहे। हा बाक़ी जॾहिं पोइ देरि सां सम्झो या ख़बर पई वक़्तु वियो गुज़री त पोइ उनखे पछताइण माना खां सवाइ कुझु कोन हूंदो। बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। वक़्त जो जंहिं क़दुरु नाहे कयो उहो वक़्त खां पहिरियों ई ख़तमु थी वियो आहे। साईं ॾिसो न इहो वक़्तु अहिड़ी लफ़्ज़ आहे जेको हर शइ में सां समायल आहे। हा वक़्त जो क़दुरु करणु खपे, वक़्त जो असांखे ख़्यालु करणु खपे ऐं कोशिशि कजे त हिन वक़्त खे फुज़ूल कमनि में न विञाइजे। साईं बसि सभु ॻाल्हि हिन में अची थी वञे, जेको सम्झे वञी हिन वक़्त खे, जेको सोचे परखे, हर शइ हिन में अची थी वञे, हर शइ। वक़्तु ॾिठोसीं पाण पलियोसीं, प्यारु नथो पलिजे अदा। प्यार पलिजी वेंदो वक़्त सां गॾु, वरी उहो वक़्तु अहिड़ो वेंदो जो प्यार बि पलिजी वेंदो। ज़िंदगी पलिजी थी वञे, मिठाई त प्यार आहे। हा हक़ीक़त आहे। वाह सही वाह, वाह सही वाह, वाह सही वाह। उस्मान भाउ को शाइरी वाइरी ॿुधायो था, को कलाम ॿुधायो था, छा था ॿुधायो अॼु? हा तव्हां कलाम था ॿुधायूं, ही थोरो बरसाती मौसम आहे ऐं झुड़ बुड़ आहिनि हिन जे हिसाब सां। ॿुधायो ॿुधायो, झुड़ बुड़ बरसाती मौसम में ॿुधायो। अड़े मुड़ ओ जानी मुड़ मथां बीठो आहे झुड़, तोखे मुंहिंजो कसम आ ख़राब ही मौसम आ, रही पओ तू रात वसे पई बरसात, रही पओ तू रात वसे पई बरसात, तिरकी पवई न पेरड़ो मिटीअ में न थे मेरड़ो, तोखे मुंहिंजो कसम आ ख़राब ही मौसम आ, रही पओ तू रात वसे पई बरसात। अड़े मुड़ो जानी मुड़ मथां बीठो आ झुड़। जी राजा भाई वाह सही वाह, मुड़ो जानी मुड़ मथां बीठो आहे झुड़। बसि झुड़ खे ॾिसो ॾिसंदा असां कराची में त झुड़ खे ॾिसी 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 तंग थी पियूं हाणे। हा कराची में त अक्सर झुड़ हूंदो आहे। हा न को मींहुं थो वसे, न को परे थो थिए झुड़, त को सोलर प्लेटूं असांजूं कमु कनि घर जूं। हा बिल्कुलु बिल्कुलु, कराची जी मौसम अहिड़ी आहे न। हा चलो महिरबानी दादा, महिरबानी महिरबानी महिरबानी। उस्मान साहब असां सां गॾु भई फ्राम प्रीतम आबाद। थैंक यू वेरी मच उस्मान भाउ, तव्हां शो में शामिलु थिया, सुठो लॻो तव्हांजो अचणु। सो दोस्तनि जा मैसेज बि आहिनि, मैसेज वरी अची वेंदा शो में। गनी भाई बुर्दी थैंक यू वेरी मच। ऐं अली अब्बास असां सां गॾु आहे जी, अली अब्बास मीर मुगेरी लिखियो अथई त उसे तुमसे मोहब्बत है गलत फहमी में मत रहना, उसे तुमसे मोहब्बत है गलत फहमी में मत रहना, ये बस दिल की शरारत है गलत फहमी में मत रहना, तुम ही को देखकर वो मुस्कुराता है तो हैरत क्या, उसे हंसने की आदत है गलत फहमी में मत रहना, हुए बर्बाद तो अब आह वजारी कर रहे हो तुम, कहा भी था सियासत है गलत फहमी में मत पड़ना, मैं तुझको चाहता हूँ बात ये सच है मगर फिर भी मुझे तेरी ज़रूरत है गलत फहमी में मत रहना, झुकी नज़रों से तकना और खामोशी से गुज़र जाना, मोहब्बत की रिवायत है गलत फहमी में मत रहना, क्या करता हूँ राही उसकी तारीफ़ सबब ये है, वो मुझसे खूबसूरत है गलत फहमी में मत रहना। वफ़ा मीर ख़ान मुगेरी फ्राम दुबई, महिरबानी मीर ख़ान मुगेरी साहब, अव्हांखे भली कार था चऊं। थैंक यू वेरी मच। हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। अदी केरु आहे? अदा मां शाइस्ता सां ॻाल्हायां पई, तव्हां सां ठीकु आहे? अदा तबियत सही आहे तव्हांजी? मां ठीकु आहियां। केरु पई ॻाल्हाई? अदा शाइस्ता सां ॻाल्हायां पई। साइफ़ा? हैदराबाद खां जो पई तव्हांखे मां कॉल कई हुई। शाइस्ता? शाइस्ता
जी जी अदा जी जी अदा कहिड़ा हाल आहिनि अदी शाइस्ता जा? अदा शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं तबियत सही आहे अदा? बहितर आहे, हाणे बहितर आहे अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह अल्लाह ख़ुशि रखे परवरदिगार अदा। तव्हां शो ॾाढो सुठो असांखे लॻंदो आहे। महिरबानियूं महिरबानियूं। छा सुठो लॻंदो आहे शो में? अदा तव्हां पाण सुठा लॻंदा आहियो ऐं तव्हांजो शो भलो ऐं तव्हांजी ॻाल्हियूं भलियूं। अच्छा, असां त पिया ॻाल्हाईंदा आहियूं, बसि टाइम पास कंदा आहियूं पिया, पयूं ॻाल्हाईंदा आहियूं ज़िंदगीअ में। न न अदा तव्हां इहो ॻाल्हि न आहे, पर तव्हांजो बहितरीनु शो थींदो। मां यकीन कयां तव्हां जेको तव्हां इंतज़ारु थी कयां कशिश ते तव्हां रेग्युलर ईंदा हुआ न। हा उते घणा हिते वरी तव्हां सिर्फ़ु 2 ॾींहं था अचो न, पोइ मां इंतज़ारु यको पई कयां था यको। हा 2 ॾींहं न 4 ॾींहं ईंदो आहियां हिते बि हफ़्ते में। अच्छा अदा पोइ छा चवंदा तव्हांखे 2 ॾींहं ॾिठो हुयो? हा 2 ॾींहं ही मंडे ट्यूसडे हूंदो आहे, फ्राइडे सैटरडे वरी गेम शो हूंदो आहे धमाधम। हा हा उहो त अलॻि आहे न, वरी हीउ शो हा अलॻि त आहे। 4 ॾींहं न 2 ॾींहं त मोकल हुजणु खपे न माण्हूअ खे। जी जी अदा बिल्कुलु बिल्कुलु अल्लाह अल्लाह। हा अदा रेस्ट करणु लाज़मी हुजे ॿियो छा कंदी आहियां शाइस्ता? अदा मां बसि घर अपना हाउस वाइफ आहियां। हाउस वाइफ आहियो, चलो वेरी गुड, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत। आमीन, कुझु आमीन। ॿुधायो, तव्हांखे बि को गानो वानो असल में मां तव्हां सां ॻाल्हायां थी, मुंहिंजे लाइ इहो घणो आहे। बसि हा। गानो मूंखे नथो अचे अदा। चलो अदी महिरबानी शाइस्ता। अल्लाह अल्लाह ख़ुशि रखे। ठीकु आहे अदा। शाइस्ता असां सां गॾु भई फ्रॉम हैदराबाद। अदी शाइस्ता थैंक यू वेरी मच, आया ऐं ॻाल्हि ॿोल करे पंहिंजी पूरी हलिया विया। तो ख़ैर तव्हांखे सुठो सुठो गानो था ॿुधायूं, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़, गीत सुठो हूंदो। आई होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। हिन ट्रैक खे ज़रूरु एंजॉय कजो। कसम खुदा दी तह जड़ी मैं ता डिठी कोई तस्वीर नहीं, तेरे दर अगों वंग दम निकल पर अहड़ी बुढ़ल तकदीर नहीं। गजल कानूनी हड़ा चो लगड़ा, जान जिस्म विच पै गया झगड़ा। रोज़े असल कानूनी हड़ा जो लगड़ा, जान जिस्म विच पै गया झगड़ा। वहदत जाम पिलावी गलावी सकूं आशिक इश्क तेरे दा, ते बिन साडी मौला कोई ना सुनदा। मैं आशिक इश्क तेरे दा, ते बिन साडी मौला कोई
न जावे साकू छोड़ न जावी 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 छेरिया वाला छेरिया वाला मेरा साईं गल लावी साकू छोड़ न जावी छेरिया वाला मेरा साईं गल लावी साकू छोड़ न जावी शेर अली है तालिब तेरा तू है साकी सागर मेरा शेर अली है तालिब तेरा तू है साकी सागर मेरा मेहंदी मौज मेहंदी मौज मेहंदी मौज मचावी गल लावी साकू छोड़ न जावी मेहंदी मौज मचावी गल लावी साकू छोड़ न जावी छोड़ न जावी साकू छोड़ न जावी 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 छेरिया वाला छेरिया वाला मेरा साईं गल लावी साकू छोड़ न जावी छेरिया वाला मेरा साईं गल लावी साकू छोड़ न जावी छेरिया वाला मेरा साईं गल लावी साकू छोड़ न जावी छेरिया वाला मेरा साईं गल लावी साकू छोड़ न जावी वेलकम जी अगेन खुशामदीद भलीकार और सभिनी खे दिल जी करे प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जो मोहबतूं अवां जो ख़ुशियूं अवां जो ख़ुशियुनि जो अहसास हिन महफ़िल में हूंदा आहिनि शामिल हुन चयो आहे न त इहो जे विसारे कीअं आहे इहो शेर हा जीअं विसारे तूं वेही रहियो पहिरीं तीअं विसारे छॾणु मुंहिंजे वस में न आ तोसां पर पुट ख़्यालनि में परचार सां रूबरू थियणु मुंहिंजे वस में न आ तूं गमनि में न मिल पर ख़ुशियुनि में त आ मुंहिंजे दर्दनि सां तुंहिंजो वञे बि त छा मां अकेलो अकेलो रोई त सघां थो पर अकेलो खिलणु मुंहिंजे वस में न आ त हीअ ख़ुशियुनि भरी महफ़िल आहे ऐं हिन में अकेलो माण्हू नथो रही सघे ॾुख वारी महफ़िल में माण्हू चवंदो आहे हल ठीकु आहे माण्हू पाण अकेलो ई हुजे पर ख़ुशियुनि वारी महफ़िल में माण्हू गॾु हुजनि त मज़ो ईंदो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे साईं इमदाद अली इमदाद अली किथां काज़ी अहमद खान काज़ी अहमद खां कहिड़ा हाल आहिनि इमदाद ख़ैर लगदा चार सभु ख़ैर छा कंदो आहे भली बारे कमु कंदा आहियूं तव्हांजे प्रोग्राम पे ॾिठोसीं हा अॼु त कॉल कयूं छा सोच में आयो छा सम्झ में आयो जॾहिं प्रोग्राम तव्हां ॾिठो त प्रोग्राम में तव्हांजो ॾाढो मज़ो ॾिनो पई कीअं मज़ो ॾिनी माना छा पियो कयो तव्हांजो आवाज़ तमामु बहितरीनु हुयो इन हिसाब सां वरी प्रोग्राम अॼु ॾिठोसीं वरी मूं वटि कॉल कयूं भाउ खे हा चलो चङो सुठो कयो तव्हां कॉल करे वरिती सो भली कार सां चऊं कुझु ॿुधाए भला पंहिंजे आवाज़ में को गानो को गीत गज़ल असांखे शमन में 10 कलाक ॿुधाए ॿुधाए तूं ॿुधाए न असांखे त ॿुधाईंदा रहंदा आहियूं असांखे तव्हां ॿुधायो असां कॾहिं ॻायो न आहे ॻायो न आहे त अॼु ॻाए छॾ तव्हां इहो कलाम सां ॿुधायो शमन में हले चलो ख़्यालु रखिजो पंहिंजो ठीकु आहे ओके पहिरीं ॻाल्हि दादा फरमाइशी प्रोग्राम आहे कोन पाण कचहरी कंदा आहियूं ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं गाना त उहे रेडी हूंदा आहिनि त कहिड़ो गानो कहिड़ी जॻह ते फिट थो थिए उहो पाण ई डायरेक्टर करे छॾींदो आहे पर पाण कचहरी कंदा आहियूं ॾाढी सुठी तो कचहरी कंदा कयो का ॻाल्हि ॿोल का शाइरी को गीत को गज़ल को गानो कुझु न कुझु पंहिंजो ज़रूरु शेयर कंदा कयो हिते अची सो इहे ई मोहबतूं आहिनि इहो ई प्यार आहे इहे ई ख़ुशियूं आहिनि तो ख़ुशियुनि मोहबतुनि ऐं अहसास में मां सभिनी खे शामिलु पियो रखां ऐं राति जो ई पहर आहे न पहर खे अञा वधीक इंजॉय तॾहिं कंदासीं जॾहिं तव्हांजा शाइरी तव्हांजी मैसेज जे थ्रू प्रोग्राम में शामिलु थींदी वफ़ा मीर ख़ान मुगेरी महिरबानी अदा तव्हां शाइरी मोकिली ऐं उन सां गॾु गॾु बदन पे घास हरी कर्ब की उगाता है ये नील रोज़ नए सामरी बुलाता है अच्छा ठीकु आहे कहिड़ी वरी काॾे हलियो वएं तूं कहिड़ी शाइरी लिखंदे अॼु वरी कहिड़ी शाइरी लिखणु शुरू कई
वफ़ा मीर ख़ान छा थी वियो दोस्त? करीम अलाह सां गॾाइजी, महिरबानी करीम, तव्हांखे बि भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। सो करीम अलाह सां गॾु गॾु ॿिया बि काफ़ी दोस्त आहिनि, पर शाइरी न आहे उन्हनि जो सिर्फ़ु नालो सलाम दुआ आहे। सो शाइरी मोकिलियो का, त पोइ तव्हांजे नाले सां उहा शाइरी बि मां प्रोग्राम में शामिलु रखां। अस्सलाम वालेकुम। हाँ नईम कॉल आहे। हेलो हेलो हा दा अदी, हिनखे खोलींदो कर न बाबा। हा जी अदी। अदी मां सेवण खां पई ॻाल्हायां, मुंहिंजो नालो आहे सारा। सारा अदी सारा ख़ुशि आहीं? चाक चङी भली? अलाह जो शुक्र आहे। ख़ुशि पहिरियों दफ़ो आई आहीं असांजे शो में? हा दा अव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां चऊं था भली कार। छा कंदी आहे अदी सारा? अदा मूंखे गानो ॿुधरा। कहिड़ो गानो अदी ॿुधाए? पहिरियां इहो ॿुधा अदी, कहिड़ो गानो ॿुधाए? हा दा इहो मुंहिंजो वेड़ो वीरान थी वियो। कंहिं वेड़ो वीरान कयो तुंहिंजो? अदा माउ पीउ ॿई वियाहल आहे। बसि माउ पीउ जूं यादूं त आहिनि न? ओ अदी सारा, हा दा अम्मी बाबा जूं यादूं त आहिनि न? हा दा बसि उन्हनि जे यादुनि जे सहारे जियो पिया जियो। हा ओ अदी, टीवी जो आवाज़ु खुलियो पियो शायदि। हा ओके, कॉल डिस्कनेक्ट। अदी जी अमड़ ऐं बाबा कोन्हनि खे, अदी सारा ॾाढी माना उदास हुई, मुंहिंजो वेड़ो वीरान थी वियो। हाणे वेड़ो वीरान त वरी पोइ रोंदीअ पई जेकॾहिं वेड़ो वीरान हलाईंदासीं त। कोशिशि कयूं त तव्हांजी का न का फरमाइश पूरी कयूं। सो मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में हर माण्हू खे वञिणो आहे हिन दुनिया मां। हर माण्हू हिते हिकु मुसाफ़िर वांगुरु आहे, ऐं हीअ गाॾी चवनि ज़िंदगी जी जेका गाॾी आहे, जेका ट्रेन आहे, उहा हलंदी रहे थी, ऐं जंहिंजी जिथे स्टेशन अचे थी उहो उते लही थो वञे। त ईअं ई हर माण्हूअ जी स्टेशन अचणी आहे, हर माण्हूअ खे लहिणो आहे। असीं सभु हिन ज़िंदगीअ में मुसाफ़िर आहियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा साईं? ज़ुबैर अहमद शेख साहब किथां? गुलिस्तान जोहर कराची खां। कहिड़ा हाल आहिनि शेख साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? तव्हां ॿुधायो? ख़ुशि आहियो राजा साहब? A1 फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह, सभु सेठ। छा पियो थिए भला गुलिस्तान जोहर में? भला मींहुं नथो वसे छो? सर बसि बारिश पई टियों सुबुह जो, भला सुबुह जो बूंदा बांदी पवंदी आहे। अच्छा, सुबुह वरी असां सुता पिया हूंदा, निंड ख़बर ई न पवंदी आहे। बसि असां सर तो फजर में उथंदा आहियूं, बूंदा बांदी पवंदी आहे, माशाल्लाह मौसम बहितरीन आहे। वाह 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 वाह। ॿियो ॿुधायो शेख साहब, छा हाल अहिवाल आहे? कीअं पई ज़िंदगी गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जे एहसान मालिक जा करम आहिनि। भला हाणे रेगुलर शो ॾिसो पिया न असांजो तव्हां? बिल्कुलु सर, बिल्कुलु तव्हांजा ॾिसंदा आहियूं सर, बिल्कुलु। चलो का शाइरी वाइरी ॿुधायो अॼु पंहिंजे शो में शेख साहब। हा सर, शाइरी तव्हांखे ॿुधायूं था सर। हा हा। ये हसी जिंदगी ईअं गुज़री वई, ख्वाब हो या हवा, का ख़बर ई न पई। ये हसी जिंदगी ईअं गुज़री वई। वाह 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 वाह, महिरबानी साईं, महिरबानी शेख साहब। ज़ुनेरा अल बलोची असां सां गॾु अचे थी। आपको कहाँ नज़र आएंगी उदासियाँ मेरी, आपको देखकर तो हम मुस्कुराने लगते हैं। वाह 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 ज़ुनेरा अल बलोची। ऐं ज़ुबैर अहमद जरवार लिखे थो त वाह ग़ालिब तेरे इश्क़ के फतवे भी निराले, वाह ग़ालिब तेरे इश्क़ के फतवे भी निराले, वो देखें तो अदा हम देखें तो गुनाह। वाह ज़ुबैर अहमद जरवार, सलाम राजा भाई, कैसे हो? आपका शो लाजवाब है और हम आपके शो में बहुत इन्जॉय कर रहे हैं और आप भी प्यारे लग रहे हो। आई एम ज़ुबैर अहमद जरवार फ्राम टंडोला। यार ज़ुबैर, थैंक यू वेरी मच वहाँ शो में शामिल थिया। शिराज़ अली मल्हा साहब असां सां गॾु आहे, महिरबानी साईं, वालेकुम सलाम। ऐं इदरीस केरी साहब आहे, आसिफ़ रज़ा साहब आहे, मुदस्सिर अली शेख साहब आहे, तव्हांखे भली कार था चऊं। शाइरी मोकिलियो मुंहिंजा राणा। वकार बलोच साहब आहे, महिरबानी। ज़ुहैब रज़ा साहब आहे, मंज़ूर अहमद, इहे इन्हनि सलाम दुआ कई आहे, हेलो आहे कई आहे, बसि शाइरी न मोकिली। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राजा साईं छा हाल आहे? ख़ुशि आहियो साईं? तबियत सही आहे? बिस्मिल्लाह साईं, बिस्मिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? लतीफ़ जी नगरी में सदा ख़ुशि रहो, असां बि ख़ुशि आहियूं। महिरबानी महिरबानी। केरु पिया ॻाल्हायो? पंहिंजो तारुफ़ कराइजो। साईं मां गमगीन गुलाम हुसैन कोराई फ्राम मोरो सर। वाह 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 वाह, गमगीन गुलाम हुसैन कोराई, नियर मोरो सर, नियर मोरो बितल खान कोराई गोठा। वाह 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 वाह। कोराई साहब, तुसां इहो ॿुधायो त गम कॾहिं खां शुरू थिया आहिनि ज़िंदगी च? जी सर। गमगीन कॾहिं खां थिया आहियो?
साईं बस हुसैन जो गम आहे, गुलाम हुसैन बि आया, पोइ ज़िंदगी में लोॾा लम्हा हूंदा आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह, चलो ज़बरदस्त। तव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजी महफ़िल में। राज जो पहर आहे, राज जे पहर में तव्हांजी आवाज़ त वरी अञा वधीक जादू चमकाए छॾियो आहे पंहिंजे शो में। महिरबानी साईं, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में को गीत, को गज़ल, को गानो, का शाइरी, कुझु त ॿुधायो। साईं लतीफ़ सरकार जो बैत ॿुधायां थो त मंझां मुंहिंजे रूह जे वञे साजन विसरी। वाह वाह। मंझां मुंहिंजे रूह जे वञे साजन विसरी, मर लॻे लूए थर ॿाबियो थी मरां। वाह 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 माशाल्लाह। ॿियो साईं ख़ुशि आहियो? सभु ख़ैर, सभु ख़ैर, सभु ख़ैर, महिरबानी। मोरे वारनि खे यादि पिया कजो साईं। साईं मोरे वारनि दिलि में आहिनि मोरे वारा। मोरो मुंहिंजो नानाणनि जो शहरु आहे ऐं माशाल्लाह मोरे सां त मोहबतूं आहिनि तमामु घणियूं। सुठा फनकार थी गुज़रिया आहिनि मोरे। बिल्कुलु, मोरो ॾाढो प्यारो शहरु आहे ऐं मोरे खे कॾहिं बि नथो विसारे सघे। हा रिमोरो न आहे थोरो सर। हा हा महिरबानी साईं, महिरबानी महिरबानी महिरबानी। बिल्कुलु मोरो ऐं हक़ीक़त अथव। मां जॾहिं वेंदो आहियां ॻोठु पंहिंजे, स्पेशली जॾहिं कंडियारे में वेंदो आहियां बाबा जी क़बर ते, नाना वरी नानी जेके आहिनि उहे मोरे में उन्हनि जो क़ब्रस्तान आहे। त मोरो जीअं बसि क्रॉस कंदो आहियां, मोरो जे वेझो पहुचंदो आहियां त हिकिड़ी अलॻि ख़ुशबू ईंदी आहे उतां जी, अलॻि हिकिड़ो अंदाज़ आहे, अलॻि हिकिड़ी हू चवंदा आहिनि न त कैफ़ियत थींदी आहे, जॾहिं फीलिंग्स ईंदियूं आहिनि अलॻि अलॻि जूं। त यार हाणे ॻोठु पहुतो आहियां पंहिंजे, ॾाढो ज़बरदस्त ख़ुशबू ई उतां जी अलॻि हूंदी आहे। जीअं मोरो क्रॉस करे वरी नौशर फिरोज़, वरी नौशर फिरोज़ खां वरी जेसिताईं कंडियारे ताईं वेंदो आहियां त वरी दाली भिरिया सभु पंहिंजा, माना भिरिया में मुंहिंजी फुफी रहंदी हुई, नौशर में असांजो पंहिंजो घर बचपन मुंहिंजो गुज़रियो आहे ऐं कंडियारे में त वरी आउं ॼाओ आहियां। मुंहिंजा वॾा जेके बि ॾाॾो, मुंहिंजो चाचा चाचियूं फुफियूं जेके बि ओवरऑल सभु कंडियारे में हुया। सो मोहबतूं आहिनि ॾाढियूं इन्हनि सभिनी शहरनि सां, इन्हनि इलाइक़नि सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? मीर साहब टंडो आदम खां। मीर साहब कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर अल्लाह शुक्र आहे। टंडो आदम ख़ुशि आहे? जी जी। टंडो आदम जी स्टेशन बि ख़ुशि आहे? हा सभु ख़ुशि आहे। टंडो आदम जो हिकिड़ो मोहम्मदी चौक आहे, उहो बि ख़ुशि आहे? उहो प्यारा। चलो माशाल्लाह माशाल्लाह। टंडो आदम सां बि मोहबतूं आहिनि जुड़ियल ॾाढियूं मुंहिंजूं। हा टंडो आदम बि ॾाढो प्यारो शहरु आहे ऐं टंडे आदम जा माण्हू बि ॾाढा टंडो आदम ख़ूबसूरत शहरु आहे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। टंडो आदम में बि मां जॉब कई आहे, पंहिंजी ज़िंदगीअ जे कुझु साल मूं टंडो आदम में बि ॾिना आहिनि। वाह 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 वाह। ॿुधायो भला पंहिंजे आवाज़ अंदाज़ में को गीत गज़ल गानो आया आहियो त? बुखारी जो शहरु आहे। हा हा। तूं नाज़ुक ऐं गुलनि वांगुरु असीं कंडाल तारे पलिया आहियूं, तूं दर्द ॾिसी दाऊं करी असीं मौत ॾिसी कलिया आहियूं। वाह 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 वाह। वस में नाही जो विसारे छॾियां, राति त नाही जो गुज़ारे छॾियां, दर्द आहिनि त दिलि दुखाइनि था, पखी हुजनि त उॾारे छॾियां, तूं अची न अची मर्ज़ी आहे तुंहिंजी, रस्ता त सभु सिंगारे छॾियां, ॾाढो थो झलियांसि पर नथी झलिजे, दिलि झंग त नाहे जो मां साड़े छॾियां। महिरबानी टंडो आदम वारा। वाह कुर्ब कुर्ब। टंडो आदम, वरी टंडो आदम खां परियां शहदादपुर, झोल, सिंजोरो, सांगड़, ॾाढा प्यारा इलाइक़ा आहिनि, ॾाढा ज़बरदस्त। शहदादपुर में बि मां पंहिंजी ज़िंदगीअ में कुझु साल गुज़ारिया आहिनि, टंडो आदम में बि गुज़ारिया आहिनि, नौकिरी कई आहे, स्ट्रगल ॾाढी कई आहे मूं पंहिंजी ज़िंदगीअ में, त उते आउं जॉब कई आहे शहदादपुर में बि। शहदादपुर में समोसा बि ॾाढा ज़बरदस्त मिलंदा आहिनि, पकोड़ा बि ॾाढा ज़बरदस्त मिलंदा आहिनि, शाम जी चांहि ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे, मां उते ॾाढी पीती आहे। चौक जो नालो अलाए छा आहे, काफ़ी साल थी विया आहिनि त हाणे मूंखे यादि नथो रहे, पर ॾाढो ज़बरदस्त शहरु आहे शहदादपुर ऐं और टंडो आदम, इहे ॿ शहर ॾाढा ज़बरदस्त आहिनि। टंडो आदम ऐं हैदराबाद में त आउं आउटबेक कंदो हुउमि, सुबुह जो वेंदो हुउमि टंडो आदम, त शाम जो वरी नौकिरी खां पोइ वरी हलियो ईंदो हुउमि घर। पर शहदादपुर में आउं रहंदो हुउमि उते जेको आहे सो उते का काटन फैक्ट्री हुई, कांवल काटन फैक्ट्री आहे मूंखे ज़हन में अचे थी, त उते आउं रहाइश मुंहिंजी उते हूंदी हुई ऐं बैंक में जॉब हूंदी हुई। त इहो बि ज़िंदगी जो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त तजुर्बो मुंहिंजो रहियो ऐं लाइफ में मूं ॾाढो घुमियुमि, ॾाढो फिरियुमि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जे माण्हुनि सां मुलाक़ातूं थियूं ऐं तॾहिं जी बैंकिंग बि कमाल हूंदी हुई। वाह 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 वाह। हाणे त हर शइ माण्हू जो हथ में अची वई आहे, फ़ोन बिल बि फ़ोन था प्यारे छॾे माण्हू, न तॾहिं लाइनूं लॻंदियूं वॾियूं वॾियूं यूटिलिटी बिलनि जूं ऐं कैशियर चवंदा हुआ त पोइ साईं उन वक़्तु माना कमाल जो माण्हू हूंदो, उन सां हर माण्हू दोस्ती रखणु चाहींदो। सो वेल, मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे शामिल रखूं। ज़िंदगीअ जे तजुर्बा आहिनि, इन्हनि खे माण्हुनि सां शेयर करणु खपे माण्हूअ खे। ऐं जॾहिं माण्हू ज़िंदगीअ में धिका घणा खाए थो न, पोइ घणो कुझु सिखे थो
ऐं सिखणु खपे माण्हूअ खे। ऐं हमेशह मां चवंदो आहियां त सिधे राह वठो, ईमानदारी जो रस्तो वठो, तव्हांखे अलाह साईं किथे न किथे कंहिं न कंहिं जॻह ते तव्हांखे हुनजो सिलो ज़रूरु ॾींदो। थकिजो न, थकिजी न, माण्हू थकिजी पवंदा आहिनि, माण्हू मायूस थींदा आहिनि, यार हाणे छा कजे, थको न। जंहिं आंदो आहे हिन दुनिया में उहो ई असांखे रस्तो ॾेखारींदो हलण जो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु आहे? साईं दमसाद अली जोखियो फ्रॉम हैदराबाद। अरे जोखियो साहब ख़ुशि चाक चङो भलो। अल्हम्दुलिल्लाह भाईजान, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? सभु ख़ैर। हवाए काॾे हले 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 काॾे हलियो वएं? अलाए किथे आई सोना तूं? काथे आ? गायब लॻो पियो आहे बाबा, सफ़ा गुम थी वें। हा बाबा तूं यादि कर असांखे, राजा यादि करे। अॼु यार मुंहिंजी टीवी ही ख़राब थी। अच्छा। अॼु ठही, मां चयुमि यार ख़ुदा कर राजा मिले, अॼु मिली। अरे दमसाद किथे आ यार? आए माना ईअं बाक़ाइदा ईअं छांइजी वए, मुल्क में हर माण्हू पियो पुछे दमसाद जो। अॼु वरी दमसाद यको गायब थी वियो, गुम थी वियो। वाह बाबा, दमसाद केॾे वेंदो? दमसाद हिते ई आहे बाबा। वाह 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 वाह। पोइ हाणे हले हले हले। अच्छा साईं, तयार आहियूं। तूं ॿुधाए न। ॿुधाए। ॿियो ख़ैर ख़ैर ख़ैर। ॿुधाए गानो ॿुधा को। अचड़ा ॿार ख़ुशि थई। पहिरीं इहो ॿुधाए खैर खैर। सभु सेठ, सभु सेठ, सभु सेठ, सभु सेठ, अलाह जो करम। ॾाढी ख़ुशी थी तोसां ॻाल्हाइण में बि मज़ो थो अचे। हा हा। कचहरीअ में बि मज़ो। वाह साईं वाह। वाह साईं वाह, वाह साईं वाह। हल भाई दमसाद शुरू। हले 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 हले। हा 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 साईं, बिल्कुलु बिल्कुलु। सिंधी उर्दू जेको वणे ई ॿुधा। दमसाद तोखे सभु कुझु माफ़ आहे। सोना न चांदी न कोई महल जाने मन, तुझको मैं दे सकूंगा। फिर भी ये वादा है तुझसे, हाय हाय, तू जो करे प्यार मुझसे, छोटा सा घर तुझको दूंगा, दुख सुख का साथी बनूंगा, सोना न चांदी न कोई महल जाने मन, तुझको मैं दे सकूंगा। ला 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 ला। हले 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 हले। ये है ना या बुध संगत में ये थींदो आहे, ये न थींदो। हा ॿियो कहिड़ा? अमन अमन अमन। यार ॾाढी ख़ुशी थी, काफ़ी अरसे खां पोइ आहे ऐं ॾाढो पुराणो साथी आहे असांजो तूं। ॾाढी पुराणी असांखे कॉल्स कंदे रेगुलर मुख़्तलिफ़ चैनल्स खां वठी। सिंध टीवी ते तूं कोन कई कॉल, गुम थी वई है न? न यार ॻाल्हि इहा आहे त हक़ीक़त ॾिठो वञे त कुझु कमकारियूं बि थी वयूं। वाकई वरी स्टार मेकर ते अॼुकल्ह घणो पिया अचूं। वाह में बि थी आहे पिया। वाह वाह। माना स्टार अॼुकल्ह पाण स्टार आहे न। वाह दमसाद वाह वाह। चलो गुड गुड, ज़बरदस्त। हाणे गाना वाना यादि कर त वरी पोइ कचहरी हणंदासीं। गाना असांखे थोरे यादि आहिनि जेके तूं चवंदे ॿुधाईंदासीं। वाह सही वाह, वाह सही वाह, वाह सही। अॼु जे लाइ काफ़ी आहे इहो। काफ़ी आहे, उहो ई आहे ॻाल्हि मुंहिंजा राणा। कुर्ब कुर्ब कुर्ब। थैंक यू अल्लाह ताईं ख़ुशि रखे। थैंक यू सर। थैंक यू सर, थैंक यू। दमसाद फ्रॉम हैदराबाद। हैदराबाद जी हवाउनि सां बि ॾाढियूं मोहबतूं आहिनि ऐं हैदराबाद जे आसपास जेके बि माण्हू रहनि था उन्हनि सां ॾाढी मोहबत आहे। छो त FM जॾहिं मां कंदो हुउमि FM 100 त मुख़्तलिफ़ ॻोठनि में उते आसपास में TV न हूंदी, रेडियो ते माण्हू शो ॿुधंदा हुया। कमाल। मतिलबु यादूं ज़िंदगीअ जूं अहिड़ियूं हुजणु खपनि जेके यादगार हुजनि। हर शहर सां यादि आहे अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी। बचपन में मां नौशर फिरोज़ में हूंदो हुउमि जॾहिं मां 1998 जी ॻाल्हि थो कयां त मां मैट्रिक कई आहे 1998 में। त उन वक़्तु बि मां पंहिंजी उते असांजी गाॾी हूंदी, पंहिंजी कार हूंदी, उन खां टैक्सी में हलाईंदो हुउसि। पोइ उते इलाइक़नि में घुमणु फिरणु, मिठियाणी, ठारूशाह, पढ़ीदन आसपास ॾाढो वञणु थींदो हुयो। बचपन खां वठी भई यादूं तमामु घणियूं आहिनि मुंहिंजूं ऐं कोशिशि कबियूं त इहो ज़हन मुंहिंजो हुजे त मां वरी पंहिंजी ज़िंदगीअ ते किताब ई हिकिड़ो लिखां। पाण ई पढ़ां पर लिखां ज़रूरु। हलो त हिकिड़ी गाने तरफ़। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़, ख़ूबसूरत ट्रैक। अवां सभिनी जी नज़र थो कयां तुफ़िल सजणी जो आवाज़ु एंजॉय कंदा। अज सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार
यार थिया अज सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया यार जा दीदार थिया सरदार जा दीदार थिया सुणे यार जा दीदार थिया अज सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया सुणे यार जा दीदार थिया ऐन अखड़ों जा बई बाबा गुल बदन गुलजार थिया अज सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया सुणे यार जा दीदार थिया ढाताब हा हो मैं दिठा मगताब हा तजली तिखा ढाताब हा सरवर नबी सरताज हा अल्लाह शाफी सच्चा सरदार थिया अज सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया सुणे यार जा दीदार थिया सुन बुढ़ल सिर घोर तूं बुत खे बनी कर भोर तूं मर्द न मुँह मोड़ तू ही सिर सदक सोवार थिया अज सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया सुणे यार जा दीदार थिया यार जा दीदार थिया सरदार जा दीदार थिया सुणे यार जा दीदार थिया अज सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया सुणे यार जा दीदार थिया छा कजे छा कजे छा कजे हिन साह ते वे साहु कजे त कीअं कजे कंहिं चुलबुले सां चाहु कजे त कीअं कजे या पक अथमि त हू परची वरी रुसी वेंदो पोइ कुझु घड़ियुनि जे लाइ ठाहु कजे त कीअं कजे छा कजे छा कजे वेल जी कुझु कोन था कयूं इहे ई पाण मोहबतूं विरायूं था प्यार विरायूं था ख़ुशियूं विरायूं था ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे शामिलु रखूं था छो त राति थिए थी सूर जागनि था ऐं सूरनि सां गॾु गॾु ख़ुशियूं बि हूंदियूं आहिनि ख़ुशियुनि सां गॾु गॾु अहसास बि हूंदो आहे सो लवली कॉल्स लव यू कचहरियूं ऐं मोहबतूं प्यार ऐं ख़ुशियुनि जे हिसाब सां अवां ज़रूरु मोहबतुनि में शामिलु रखो सभिनी माण्हुनि खे ऐं जेके माण्हू तव्हां सां प्यारु कंदा आहिनि मोहबतूं कंदा आहिनि उहे ईअं ई रहंदा आहिनि जीअं तव्हां उन्हनि सां रहंदा आहियो सो दिलियूं साफ़ु हुजणु खपनि माण्हू जूं मां चवंदो आहियां राति जो जॾहिं माण्हू सुम्हे त सभु कुझु विसारे ऐं सुबुह जो वरी नई सुबुह सां गॾु उथे छा थियो कल्ह छा न थियो कल्ह कंहिंसां
कंहिं ग़लति कयो असां सां, कंहिं सही कयो असां सां, जेको जंहिं कयो उहो उनजी ज़िंदगी आहे, उहा उनजी मर्ज़ी आहे, उनजो ज़र्फ़ आहे। तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ खे अॻिते वधाईंदा कयो ऐं ज़िंदगीअ खे क्लीन, साफ़ एंड क्लीन रखंदा कयो, ॾाढो ख़ुशि रहंदो, हक़ीक़त ॿुधायां। सो वेल, ईअं ई प्यार विराईंदासीं, मोहबत विराईंदासीं रात जे हिन पहर में। अवां सभिनी सां गॾु ज़िंदगीअ जी गाॾीअ खे हलाईंदासीं। तो गाॾीअ में कॉलर मौजूदु आहे, मुसाफ़िर चढ़े पियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं सिकंदर ॻाल्हायां पियो कराची खां। जी जी सिकंदर, कहिड़ा हाल आहिनि? साईं अहमद मोकिले हिकिड़ो सॉन्ग ॿुधायो सुठो यार। तव्हां त ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। साईं मूंखे गानो अचे कोन मां यार छा ॿुधायां। गानो ई कोन थो अचे? न न बसि तव्हां गानो ॿुधण आया आहियो? जी हा, बसि सॉन्ग सुठो को अहमद मोकिले ॿुधायो यार। तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो भला। छा कजे छा कजे छा कजे, ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा। दोस्त आयो बसि गानो ॿुधायो अहमद मुग़ल जो, बसि गानो ॼणे हिते अहमद मुग़ल जो पियो आहे, बसि गानो ॿुधाए छॾियो। साईं साईं तव्हां आया आहियो त को पंहिंजो हाल अहिवाल जो, ज़िंदगीअ जो को कचहरी कयो, को शाइरी ॿुधायो, को पंहिंजो तजुर्बा ॿुधायो, त जीअं पाण गाॾीअ खे गते हलायूं। मुसाफ़िर इहो चढ़ियो ई लही वियो, अहिड़ा मुसाफ़िर न हुजणु खपनि माण्हू वटि। सो ख़ैरु, नयो कॉलर हुयो थो, नओं पहिरियों दफ़ो आयो त रात जे हिन पहर में तव्हां कॉल करे सघो था, पंहिंजूं कचहरियूं असां सां शेयर करे सघो था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। या अली मदद। साईं मौला अली मदद, केरु पियो ॻाल्हाए? विसारे वियो आहे न भाउ, ग़रीबनि खे तव्हां विसारे छॾियो रजा भाउ। छा थियो, गिदू वारनि डिस्चार्ज करे छॾियो या? हा भाउ विसारे छॾियो अथव ग़रीब खे, अब्दुर्रहमान चावल। हा हा, तोखे त गिदूअ मोकिलियो न हॉस्पिटल में। न भाउ मां कराची हुउमि, तुंहिंजे शहर में तूं यादि ई न कई भाउ। अलाए मुंहिंजो अलाए तो अस्पताल कढे छॾियो। ॿियो ख़ैरु आहे, ख़ुशि आहे अब्दुर्रहमान चावरा? ख़ैर अलाह जा अहसान, मालिक जा करम, तव्हां ख़ुशि आहियो, तबियत सही आहे, सभु ठीकु ठाक, तव्हां टीम ख़ुशि आहे? कराचीअ में ख़ैर सां आहे? सिक्योरिटी? हा चलो चलो, ॿियो खे लॻो पियो आहे? सिक्योरिटी कंदुमि बादराबाद। वाह 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 वाह, चकर कोन्हे भला, मुलाक़ात न कई? हा साईं सां राब्तो कयो, साईं चए मां वञा पियो छुटी ते। हा ॿारहं जी 8 तारीख़ छुटी करे वियो ॻोठ, वरी मां बि मोटी आहियां मुंहिंजे ॻोठ, वरी ईंदुमि चकर ते, चकर लॻाईंदुमि तव्हांजे लाइ, ईंदुमि अलाह ख़ैर करे। चलो चलो, ॿियो खे लॻो पियो, हाणे ॻोठ वियो आहे? हा ॻोठ आयो आहियां, अलाह ख़ैर करे। रजा भाई हिकिड़ो अर्ज़ु आहे, गानो हिकिड़ो ॿुधर आहे, राति थिए थी तो सूर जागनि था। कहिड़ा सूर था जागनि अॼु तुंहिंजा? इहो अहमद मुग़ल जो गानो। सुभाणे 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 हलाईंदासीं हाज़ुर। हा मौला तव्हां ख़ुशि रखंदो, तोखे साईं इरफान शाह खे, नईं बा खे। इरफान शाह कहिड़ो, इरफान शाह कहिड़ो? तॾहिं चवंदो आहे तूं थोरो दवा बवा खां वठि सही सां, हाणे दवा डॉक्टर खां। बसि मां माड़ी जाथो ईंदो आहे पियो ॻाल्हाईंदो आहियां, छा कयां, दिलि में न कजां भाउ। बाय बाय इरफान शाह खे फलाणे। नहीं तुंहिंजो नालो छा रखी? कलसूम, कलसूम हा नहीं मां बसि न, इहो छा कजे छा कजे। वेल जी, मोहबतूं प्यार ख़ुशियूं जो अॼु पाण प्रोग्राम में इख़्तिताम था कयूं, छो त प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे। मां हाणे वठंदोमांव अव्हां खां इजाज़त। वेंदे वेंदे सुठो सुहिणो गीत तव्हां सभिनी प्यारनि जे लाइ। थो अचे महबूब मुंहिंजो सेज खे सिंगारियो, इंजॉय कंदा ख़ूबसूरत ट्रैक खे, ट्रैक सां गॾु गॾु मूंखे ॾींदा इजाज़त ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो। सुभाणे वरी राति जो 9 बजे थींदी मुलाक़ात। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, हला भाई। Pachkum, pachkum, dum 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 pachkum, pachkum. महबूब मुझो सेज के सिंगारियो, गुल विछायो राह में मुश्क अंबर हारियो। तो अचे महबूब मुझो सेज के सिंगारियो, तो अचे महबूब मुझो सेज के सिंगारियो, गुल विछायो राह में मुश्क अंबर हारियो। तो अचे महबूब मुझो सेज के सिंगारियो, तो अचे महबूब मुझो सेज के सिंगारियो। जीअं अचे जाने वफ़ा जूम जी महफ़िल वञे, महबूब
छेड़ियो ऐं गीत के झुंगारियो साज़ नवा छेड़ियो ऐं गीत के झुंगारियो गुल विछायो राह में मुश्क अंबर हारियो तो अचे महबूब मुंहिंजो सेज के सिंगारियो तो अचे महबूब मुंहिंजो सेज के सिंगारियो महकी पियो माहौल आ चौ तरफ थी रोशनी चौ तरफ रात सजी रक्स कयो ऐं चिराग बारियो रात सजी रक्स कयो ऐं चिराग बारियो गुल विछायो राह में मुश्क अंबर हारियो तो अचे महबूब मुंहिंजो सेज के सिंगारियो तो अचे महबूब मुंहिंजो सेज के सिंगारियो सद मुबारक मरहबा सब चो घायल इएं सद मुबारक मरहबा सब चो घायल इएं सब चो दिल खोले दर्शन कयो ऐं नेण पंहिंजा ठारियो दिल खोले दर्शन कयो ऐं नेण पंहिंजा ठारियो गुल विछायो राह में मुश्क अंबर हारियो तो अचे महबूब मुंहिंजो सेज के सिंगारियो 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 लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।